अस्सलाम वालेकुम नाज़रीन। द मॉर्निंग ऑफ धरती में अवां सभिनी खे चऊं था भलीकार। अॼु आचर जो जहाड़ो आहे ऐं यकीनन अॼोके ॾींहं जे हवाले सां अवां खोड़ प्रोग्राम पंहिंजा ठाहिया हूंदा त असांखे अॼु हेॾां वञिणो आहे, हीउ कमु करिणो आहे, हू। सो असांजी कोशिशि हूंदी आहे तव्हांजी सुबुह जी जेका शुरूआति आहे उहा एतिरी त यादगार ख़ुशगवार थिए जो अव्हांखे एनर्जी मिले ऐं अव्हां सॼो ॾींहुं जेको आहे पंहिंजूं जेके ॿियूं ख़िदमतूं आहिनि उहे सर अंजाम ॾेई सघो। सो असीं हिकु भेरो ॿीहर अव्हांखे हिन प्रोग्राम में चऊं था भलीकार। ऐं प्रोग्राम जी शुरूआति में असीं मुख़्तलिफ़ जेके टॉपिक आहिनि उहे अव्हांजे लाइ खणी ईंदा आहियूं ऐं कोशिशि कंदा आहियूं पंहिंजे तरफ़ां उन में केतिरो कामयाबु वञूं था या न, इन जो फ़ैसिलो त अव्हां ई करे सघो था त के यादगार खे उत्साहींदड़ ॻाल्हियूं, के शेर, के किसा अव्हां सां वंड कयूं। सो अॼु मूं सोचियो पिए त हिकिड़ो नंढिड़ो जुमिलो आहे, पर उहो जुमिलो जेकॾहिं ॾिठो वञे त उनजी तमामु हिकिड़ी इम्पॉर्टेंस आहे, उनजी अहमियत आहे। ऐं उहो जुमिलो आउं त ईअं चवंदुसि त असांजे पेरनि जे लाइ संगर आहे, हिकिड़ो ज़ंजीर आहे, या ईअं खणी चवंदो हिकिड़ो अहिड़ो तोक आहे जंहिंखां असीं कॾहिं बि पाण खे जेकॾहिं आजो नथा कयूं त अॻिते नथा वधी सघूं। ऐं उहो जुमिलो आहे माण्हू छा चवंदा। ऐं जेकॾहिं हीउ कमु कंदुसि त माण्हू छा कंदा, छा चवंदा। ऐं हीउ कमु कंदुसि त माण्हू छा चवंदा। मूं जेकॾहिं हीउ कपिड़ा पाए वरिता त माण्हू छा चवंदा। ऐं जेकॾहिं हिन इलाइक़े में रहां थो त माण्हू छा चवंदा। इहो जेको हिकिड़ो जुमिलो आहे बज़ाहिर त हिकिड़ो नंढिड़ो जुमिलो आहे, माण्हू छा चवंदा। पर इहो जुमिलो सॼी ज़िंदगी असांखे अहिड़े हिकिड़े तोक में फसाए थो छॾे, अहिड़ी हिकिड़ी संगर में फसाए थो छॾे जो असीं अॻिते नथा वधी सघूं। या जेकॾहिं ईअं खणी चऊं त ग़लति न हूंदो त इहो हिकिड़ो अहिड़ो असांजो अंदरि जो ख़ौफ़ आहे जेको असांखे मुसलसल रंडकूं विझे थो अॻिते वधण खां। जंहिं ॾींहुं असां इन तोक मां पाण खे आजो कयो, इन ज़ंजीर खे असां टोड़ियो, त यकीन ॼाणियो अव्हां जेको चाहियो, जंहिं मंज़िल ते पहुचणु चाहियो उहा मंज़िल असीं हासिलु करे सघूं था, अव्हां हासिलु करे सघो था। ऐं इन ख़ौफ़ खे शिकस्त ॾियणी आहे। ऐं ख़ौफ़ ई अहिड़ी शइ आहे जेसिताईं असां उनखे शिकस्त न ॾींदासीं कॾहिं बि अॻिते वधी न सघंदासीं। सो इहो ख़ौफ़ अॼु खां ख़तमु कयो त माण्हू छा चवंदा। असल में इन जे पुठियां ख़ौफ़ आहे असांजो। मिसाल जे तौर ते मूंखे भई हीअ कपिड़ा वणनि था, मूंखे वणनि था न त इन जी वैल्यू आहे। पर असांजी हिकिड़ी नेचर थी वई आहे, साइकी थी वई आहे त कपिड़ा हुजनि, असांजो हेयर स्टाइल हुजे, असांजी जुती हुजे, तोड़े असांजो मोबाइल हुजे, जेसिताईं उनजी को ॿियो माण्हू को टियों जेको आहे उहो साराह न कंदो त यार वाह वाह अॼु साईं छा त सूट पातो अथव, हा, तेसिताईं असांखे उन्हनि कपिड़नि जी यार ज़बरदस्त तो मोबाइल वरितो आहे, घड़ी अड़े यार एॾी ज़बरदस्त घड़ी तो पाती आहे। असांखे अलाए छो इन ॻाल्हि जो इंतज़ारु हूंदो आहे त असांजी पंहिंजी या असांजे शयुनि जी को ॿियो माण्हू साराह करे। ऐं जेसिताईं असीं सम्झंदा आहियूं कंहिं ॿिए माण्हू साराह न कई ॼण त उन शइ जी का अहमियत कोन्हे, ईअं न आहे हूंदो। असल में सॼो डिपेंड अव्हां ते थो करे त अव्हांखे छा वणे थो, अव्हांखे छा थो सूट करे, उनखे अहमियत ॾियो। ऐं आउं त बार बार दोस्तनि खे चवंदो आहियां, हिन प्रोग्राम में हिन ॻाल्हि खे कोट कंदो आहियां त भई ज़िंदगी हिकिड़ो दफ़ा मिली आहे, पाण वरी कॾहिं बि वापसि मोटी कोन ईंदासीं। सो हीअ जेका हिकिड़ी ऐं मुख़्तसिर ज़िंदगी मिली आहे उन में अव्हां ॿियनि खे इहा इजाज़त कीअं था ॾियो त हू अव्हांखे डिक्टेट कनि, अव्हांखे ॿुधाइनि त अव्हां हीअं कयो, हीअं न कयो। हा, अव्हांजा वॾा आहिनि, अव्हांजा टीचर आहिनि, अव्हांजा रहनुमा आहिनि, उहे ज़रूरु अव्हांखे गाइड करे सघनि था, पर वरी बि उनजो फ़ैसिलो अव्हांखे करिणो आहे त अव्हांखे कहिड़ी शइ सूट करे थी, अव्हांखे छा पढ़णु खपे, छा पहिरणु खपे, इन जो डिसीशन अव्हांखे ई वठिणो आहे। ऐं ज़िंदगीअ में यादि रखो त हमेशह उहे माण्हू ई कामयाबु थिया आहिनि जन पंहिंजा अलॻि रस्ता वरिता आहिनि, जन कॾहिं बि माण्हुनि जी परवाह नाहे कई आहे, जन कॾहिं बि ख़ौफ़ खे पंहिंजे पाण ते हावी थियणु नाहे ॾिनो, ख़ौफ़ खे पंहिंजे पाण ते तारी नाहे कयो। त उते ई लतीफ़ सरकार जूं हिकिड़ियूं सिटूं आहिनि चंद, उहे ज़रूरु अव्हां सां शेयर कंदुसि त लहवारो लोक वहे तूं ऊचो वह ओ भार। त लतीफ़ साईं जेके असांजा रहबर आहिनि उहे बि असांखे इहो गस था ॾियनि त माण्हू भले हिकिड़े पासे पिया वञनि, कतार हिकिड़े पासे हुजे, पर अव्हांजो रुख ॿिए पासे हुजे। यानी अव्हां माण्हुनि जी जेका ॾिसियलु वाट आहे उन ते हलणु बदिरां कोशिशि कयो त पंहिंजी अलॻि सां वाट ठाहियो, पंहिंजी अलॻि सां सुञाणप ठाहियो। ऐं दुनिया में नालो उन्हनि जो ई थिए थो जेके पंहिंजी अलॻि जेके आहिनि उहा राह वठनि था, वाट वठनि था, ऐं उहा पॉज़िटिव हुजणु खपे। उनजो मतिलबु हर किसी इहो न आहे तव्हां ग़लति हुजो पोइ बि कंहिंजी ॻाल्हि न आहे मञणी, ऐं पंहिंजे पाण खे ई सही चवणो आहे। सो दुनिया जा खोड़ सारा अहिड़ा मिसाल आहिनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वठी जेकॾहिं असीं वठंदासीं त दुनिया जा वॾा वॾा स्कॉलर, अदीब, दानिशर, फ़िलासफ़र, हमेशह नालो उन्हनि ई ठाहियो जन पंहिंजी हिकिड़ी अलॻि सां वाट वरिती। पोइ उहो सुकरात हुजे, पोइ उहो गैलीलियो हुजे,
पोइ उहो सूफ़ी शाह इनायत हुजे, रहबर लतीफ़ सरकार हुजे, हज़रत सचल सरमस्त हुजे, ही उहे माण्हू हुआ ऐं अहिड़ा यू नेम इट, माना मंसूर हुजे, सूली ते चढ़ी वेंदा पर हू पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु बीठा हूंदा, उनखे ख़बर हूंदी आहे त हीअ ॻाल्हि हक़ आहे, हीअ सच आहे, असांखे उन तरफ़ बीहणो आहे, माण्हुनि जी परवाह नाहे करणी। ऐं इहो बि यादि रखो त जेकॾहिं अव्हां दुनिया खे मुतमिन करणु चाहियो था त अव्हां खां वॾो को बि बेवकूफ़ न आहे, छाकाणि त दुनिया कॾहिं बि अव्हां खां मुतमिन कान थींदी, कॾहिं बि अव्हां उन्हनि खे मुतमिन नथा करे सघो। इन चकर में पंहिंजी ज़िंदगी जूं जेके बि ख़ुशियूं आहिनि, सुकून आहिनि, पल आहिनि, उन्हनि खे ख़तमु न कयो, बल्कि उन्हनि खे इंजॉय कयो। हिते हिकिड़ो नंढिड़ो किसो यकीननि अव्हां जो ॿुधलु हूंदो, पीरसन पीउ ऐं उनजे पुट वारो किसो। जेकॾहिं कंहिंजो नाहे ॿुधलु त मुख़्तसर टाइम असां वटि घटि हूंदो आहे, ॿुधाईंदो हलां त चवंदा आहिनि त हिकिड़ो पीउ ऐं उनजो नंढो पुटु उहे गॾु विया पियो, उन्हनि वटि हिकिड़ो गॾु या घोड़ो, मुख़्तलिफ़ माण्हू चवंदा आहिनि, उहो हथ में हो ऐं ॿई पंधु विया पिए। त माण्हुनि उन्हनि खे ॾिसी चयो त केॾा बेवकूफ़ आहिनि जो घोड़ो गॾु हूंदे बि हू पंधु था वञनि। त पीउ पुट खे चयो त ॾिसो त माण्हू छा था चवनि, इन जे करे तूं नंढो आहे, तूं घोड़े ते वेह, ऐं पंधु थो हलां। वरी थोरो अॻिते विया त माण्हुनि चयो यार ॾिसो छोकिरे खे शर्म कोन थो अचे, पाण घोड़े ते वेठो आहे, उनजो पीउ पंधु थो वञे। त वरी पुटु हेठि लथो, पुटु चयो ॾिठो बाबा मूं त चयो पिए तव्हां वेहो ऐं आउं पंधु थो कयां। ईअं वरी जॾहिं मुंहिंजो पीउ घोड़े ते वेठो, वरी अॻिते विया, को ॻोठु आयो, उते वरी माण्हू ॿिया बीठा, उन्हनि ॾिठो ऐं चयो अछी ॾाढी अथसि, पाण घोड़े ते वेठो आहे, उन नंढड़े ॿार खे पंधु कराईंदो थो वञे। सो चवण जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं अव्हां पंधु वञो त बि माण्हू ख़ुशि कोन हूंदा, जेकॾहिं पीउ घोड़े ते थो वेहे त बि ख़ुशि कोन हूंदा, जेकॾहिं पुटु वेठो त बि ख़ुशि कोन हुआ। सो ईअं दुनिया खे अव्हां कॾहिं बि मुतमिन नथा करे सघो। इन जे करे कोशिशि कयो त दुनिया छा थी चवे, माण्हू छा चवंदा, इन क़ैद खां पाण खे आज़ादु कयो ऐं उहो कुझु कयो जेको अव्हांखे बहितरु लॻे थो। ऐं तॾहिं ई अव्हां ज़िंदगी हुजे, तालीम जो मैदान हुजे, अव्हांजो करियर हुजे, अव्हांजो घरदारी हुजे, अव्हां उन्हनि में तॾहिं कामयाबु थी सघो था जॾहिं पंहिंजा फ़ैसिला पाण कयो ऐं ॿियनि खे डिक्टेट करण जी इजाज़त न ॾियो, छाकाणि त ज़िंदगी हिकिड़ो दफ़ा मिली आहे, उहा ॾाढी मुख़्तसिर आहे। पंहिंजी ख़ुशी जंहिंमें महसूसु कयो, उहा उन में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो। सो इहो असांजो मैसेज हो ऐं असांखे यकीन आहे त अव्हां मंझां कुझु दोस्त अॼु खां इन जी शुरूआति ज़रूरु कंदा। ऐं गॾोगॾु इहो बि माण्हू छा चवंदा खे छॾे करे हू इहो चवंदा त यस वी कैन, हा असीं करे सघूं था, यस आई कैन, आउं करे सघां थो। इहा हिकिड़ी वॾी विल आहे, वॾो हौसलो आहे माण्हू में पैदा थिए थो जॾहिं हू सोचे थो ऐं इहो फ़ैसिलो करे थो त हा आउं हीअ शइ करे सघां थो, उहे ई माण्हू दुनिया में कामयाबु थींदा आहिनि। सो इहो असांजो अॼु जो पैगाम हो, वेनती हुई, अर्ज़ु हो, ऐं असांखे उमेदु आहे त उन ते अमीं अमल कंदा ऐं पंहिंजी ज़िंदगी खे यादगार ख़ुशगवार बणाइण जी कोशिशि कंदा। गॾोगॾु अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त सुभाणे 14 जून आहे ऐं सुभाणे सॼी दुनिया में रतु डोनेट करणु, रतु अतियो करण जो आलमी जेको आहे उहो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। सो अव्हां मंझां जेके बि सिहतमंद माण्हू आहिनि उन्हनि खे ज़रूरु ब्लड, पंहिंजी रत जेका आहे उहा डोनेट करणु खपे। ऐं पाकिस्तान में थैलेसेमिया समेत खोड़ अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जंहिंजे मरीज़नि खे रत जी तमामु घणी ज़रूरत हूंदी आहे। अॼुकल्ह कोरोना जा ॾींहं हलनि पिया था, सो मुख़्तलिफ़ जेके थैलेसेमिया सेंटर आहिनि उते तमामु घटि माण्हू वञनि पिया रत डोनेट करण जे करे, ऐं उते जेके ईंदड़ मरीज़ आहिनि, स्पेशली जेके मासूम ॿारड़ा आहिनि, उहे तमामु घणो भोॻनि पिया। सो सुभाणे समूरी दुनिया रतु डोनेट करण जो ॾिहाड़ो मल्हाईंदी ऐं कहिड़ो न सुठो थिए जेकॾहिं असां बि पंहिंजे भरपासे में जिन इलाइक़नि में रहूं था उते जेकॾहिं के ब्लड बैंक आहिनि या कहिड़ा इदारा कमु कनि था उते वञी करे रतु डोनेट कयूं। ऐं असांजो मज़हब बि असांखे इहो थो चयो त इहो हिकिड़ो बहितरीनु सदको आहे पंहिंजे जिस्म जो, त माण्हू खे जेको बि सिहतमंद माण्हू आहे जेकॾहिं हुनजी इजाज़त, उनजी सिहत उनखे इजाज़त ॾिए थी ऐं उनजी उमिरि एतिरी आहे त हू ज़रूरु उनखे रतु डोनेट करणु खपे। सो ही त हुयूं अॼु जूं ॻाल्हियूं ऐं हिते ई मुंहिंजी टीम मूंखे ॿुधाए पई त हाणे टॉप स्टोरीज़ जो वक़्तु बि थियो आहे। सो अचो त प्रोग्राम में शामिलु कयूं अॼु जूं टॉप स्टोरीज़। पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी नए माली साल जी बजट खे आवाम ते माशी हमलो करार ॾेई छॾियो। बिलावल जो चवणु आहे त इमरान ख़ान आम माण्हुनि खे रिलीफ फ़राहम करण में मुकमल तौर ते नाकाम वियो आहे। अवाम जे शदीद दबाव खां पोइ वफ़ाक़ी सरकार नेठि मोबाइल फ़ोन कॉल, इंटरनेट डेटा ऐं SMS ते मढ़ियल टैक्स ख़तमु करे छॾियो। पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस में नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन जो चवणु हो त हारियुनि तोड़े घटि आमदनी वारनि माण्हुनि खे बग़ैर व्याज जे कर्ज़ फ़राहम कया वेंदा। अबूज़हबी में कोरोना जे हवाले सां नयनि पाबंदियुनि जो ऐलान अमल 15 जून खां थींदो। हाणे होटल्स, कैफ़े, शॉपिंग मॉल तोड़े पार्कुनि में सिर्फ़ु उहे ई माण्हू वञी सघंदा जिन खे कोरोना जी वैक्सीन थियल हूंदी। जी नाज़रीन, टॉप स्टोरीज़ अवां ॾिठियूं ऐं हाणे हिते वक़्तु थियो आहे मुख़्तसिर ब्रेक जो। ऐं ब्रेक खां पोइ जेका महिमान शख़्सियत असांखे प्रोग्राम में जॉइन कंदी उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं कराची जे मुख़्तलिफ़ मामलनि जे हवाले सां, ख़ासि तौर ते जेका सब्ज़ी मंडी आहे या मार्केट कमेटी आहे उन जे मसइलनि जे हवाले सां, जितां खां असांखे अवां सभिनी खे
फ्रूट थोरे सब्जियूं मिलनि थियूं, उते कहिड़ा मसइला आहिनि, छा कुझु उते थिए पियो हिन मार्केट ते, कंहिंजो राज आहे, कंहिंजो कब्ज़ो आहे, कहिड़ा उते जा मसइला आहिनि, मुलाज़िमनि जा कहिड़ा मसइला आहिनि। सो ॿिया खोड़ सारा मसइला डिस्कस हेठि ईंदा ऐं कंदासीं उन्हनि ते ॻाल्हि ॿोल, पर मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर द मॉर्निंग ऑफ धरती में असां सभिनी खे चऊं था भलीकार। ऐं हिन वक़्तु जे महिमान शख़्सियत असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे कराची जे इंतिहाई अहम, बल्कि असीं चवंदासीं समूरी सिंध जो हिकिड़ो अहम इदारो आहे, उन जा पाण चेयरमैन आहिनि। कराची सब्ज़ी मंडी जंहिंखे चऊं या कराची जेका मार्केट आहे, एशिया जी वॾी में वॾी मार्केट बि उनखे चयो थो वञे, उन जा चेयरमैन आहिनि। सो अॼु असीं कंदासीं उन्हनि सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं त हीअ जेका मार्केट कमेटी आहे उनजो किरदारु छा आहे, कमु छा आहे, उतां जेके मुख़्तलिफ़ शिकायतूं अचनि पियूं उहे कहिड़ियूं आहिनि, उहे बि उन्हनि सां डिस्कस कंदासीं। ओवरऑल जेके मलीर जा मसइला आहिनि उन्हनि ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, छाकाणि पाण पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान बि रहिया आहिनि। सो अली अहमद जोखियो साहब अॼु असांजा महिमान आहिनि, चेयरमैन मार्केट कमेटी कराची। जोखियो साहब, तमामु घणी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आया। सो सभ खां पहिरीं जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि उहे सम्झणु चाहींदा त हीअ जेका मार्केट आहे कराची सब्ज़ी मंडी चऊं या मार्केट चऊं, एशिया में चयो थो वञे त वॾे में वॾी मार्केट आहे, वाक़ई छा ईअं आहे? ऐं उतां जे फंक्शन जे हवाले सां असांखे ॿुधाइजो त कहिड़ा कमकार उते थियनि पिया, एज़ अ चेयरमैन अव्हां जूं छा ज़िम्मेवारियूं आहिनि? मार्केट कमेटी कराची पूरी कराची डिवीजन 7 डिस्ट्रिक्ट आहिनि जंहिंजो चेयरमैन आहियां। हुनमें एग्रीकल्चर विंग ई कॉर्पोरेट बॉडी आहे ऐं हिते असांजो जेको सब्ज़ी मंडीअ में असांजो कमु इहो आहे त असां उन्हनि खे फैसिलिटेट करियूं। जीअं छापरा लॻाए ॾींदा आहिनि, माल मवेशी खे छापरा लॻाए ॾींदा आहिनि ऐं जेके असांजा आरती या जेके माण्हू आहिनि उन्हनि खे असां उते उहे जेके चीज़ूं प्रोवाइड करियूं जेके हुननि जी सहूलियतूं हुजनि, जीअं हिन में गार्बेज, सफ़ाई सुथराई, पाणी ऐं पंहिंजो उन में सिक्योरिटी, हर तरह जो मतिलबु फैसिलिटेट असां कंदा आहियूं। उन्हनि खे रोड रस्ता जेके बि टुटल फुटल जॻहियूं हूंदियूं आहिनि उहे असां सिधियूं करे उन्हनि खे ॾींदा आहियूं। मंडीअ में ईअं सम्झो त गार्बेज असां वटि डेली कम से कम 25-30 टन निकिरंदो आहे। 25-30 टन उहे असां डेली कढंदा आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह मूंखे ॿियो टेन्योर आहे। ॿिए टेन्योर में आऊं सम्झां थो त पहिरीं कॾहिं बि अहिड़ो एॾी सफ़ाई कोन्हे जहिड़ी हिन वक़्तु। एप्रिशिएट लेटर पिया कढनि आरती असांखे, ॿिए जेके ट्रेडर्स आहिनि ऐं ग्रोवर्स खे बि असांखे फैसिलिटेट करिणो, जेके ग्रोवर्स असांजे सिंध जा आहिनि। हूअं त पूरे पाकिस्तान मां असां वटि माल ईंदो आहे, हुतां अफ़गानिस्तान मां बि ईंदो आहे, ईरान मां बि ईंदो आहे जॾहिं शार्टेज हूंदी आहे टमाटर वग़ैरह हिन जी, त उहो बलोचिस्तान मां मतिलबु ख़ासि करे पोइ हितां ईरान मां बार्डर लाइ ईंदो आहे, त कंटेनर ईंदा आहिनि। उहे सभु चीज़ूं ईअं सम्झो त 100 एकड़ जी असांजी मार्केट कमेटी जी जेका जॻह आहे उहा 100 एकड़ ते आहे। 100 एकड़ ते उन्हनि खे डेली ईअं सम्झो त असां गार्बेज सफ़ाई कंदा आहियूं, सिक्योरिटी प्रोवाइड कंदा आहियूं ऐं नंढियूं नंढियूं जेके बि उन जूं ज़रूरतूं उहे पूरियूं कंदा आहियूं। सही ऐं ज़बरदस्त तव्हां चयो तव्हांखे मञता जा सर्टिफिकेट बि मिलनि पिया आहिनि। उहो ज़ाहिर आहे मुलाज़िमनि जी जेका महिनत आहे ऐं अव्हां जे सुपरविजन में जेको कमु थिए थो उनजे करे। पर अव्हां इहो ॻाल्हि कई तॾहिं मुंहिंजे ज़हन में वरी सुवालु आयो त उन्हनि मुलाज़िमनि जी वरी इहा बि शिकायत आहे त पघारूं नथियूं मिलनि या पेंशन जो इशू आहे या हाई कोर्ट जो हाणे त डिसीशन बि अची वियो आहे त मिनिस्टर जेके आहिनि उहे या उनजे सेक्रेटरी जी पघार रोकी वञे जेसिताईं उन्हनि मुलाज़िमनि खे पघार नथी मिले। इहो मसइलो छा आहे? इहो ईअं त मार्केट कमेटी कराची मुंहिंजे टाइम खां पहिरीं वाक़ई इहे वाक़िया हुआ, पघारूं कोन मिलंदियूं हुयूं, गार्बेज वारे खे कोन मिलंदो हो, सिक्योरिटी वारे खे कोन मिलंदो हो। पर अल्हम्दुलिल्लाह जॾहिं खां आऊं आयो आहियां, मुंहिंजे दौर खां पहिरीं पेंशन ईअं सम्झो त 12 पेंशनूं शार्ट हुयूं मार्केट कमेटी कराची जूं। ऐं पोइ मूं छा कयो, जो छाजे करे उहे पेंशनर जेके आहिनि उन जो त राइट आहे, उहे वीचारा पूरी ज़िंदगी ॾींदा आहिनि असांखे गवर्नमेंट खे, पंहिंजो कमुकार करे पंहिंजा बच्चा जॾहिं रिटायर थींदा आहिनि उनजो राइट आहे, उनखे असां ॾियूं। पोइ मूं प्रायोरिटी रखे त पहिरीं आऊं पेंशन ॾींदुसि, उनखां पोइ तनख़्वाह, पोइ आऊं डबल पेंशनूं ॾींदो आयुसि। जीअं मुंहिंजी हाणे हीअ हिकिड़े रनिंग मंथ हले पियो इहो ऐं प्लस हिकिड़ो मंथ ॿियो, ईअं करे आऊं उन्हनि खे 12 मां 4 ते आणे वियुसि ऐं हिकिड़ी रनिंग वारी ऐं 4 बकाया 5। ऐं अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे अचण खां पोइ कंहिंखे पघार जी शिकायत कोन्हे, पेंशन जी शिकायत कोन्हे ऐं नई मार्केट कमेटी जो को माण्हू कोर्ट में वियो आहे। ओके, अव्हां चओ पिया त उहो मसइलो हाणे मूं वटि न आहे, मुंहिंजे मार्केट कमेटी कराची में न आहे। बाक़ी मार्केट कमेटियूं जेके सिंध जूं आहिनि उन्हनि में छा आहे जो उन्हनि में इनकम एतिरी कोन्हे ऐं एक्सपेंसिस ज़ाहिर असां वटि त ईअं सम्झो त 100 माण्हू आहिनि जेके 17 खां वठी 10 ताईं आहिनि ऐं 5 ग्रेड ताईं आहिनि।
17 जा मूं वटि ऑफिस सुपरिटेंडेंट चारि आहिनि ऐं हिकिड़ो सेक्रेटरी जेको 17 में ऐं हिकिड़ो अकाउंट ऑफिसर उहो बि 17 में त उन जूं पघारूं लख लख रुपया बणजनि थियूं कंहिंजी 1.5 लख कंहिंखे 1.5 लख पर अल्हम्दुलिल्लाह तव्हां भले वञी पुछा बि करियो त किथे बि तव्हांखे इहो न चवंदा त चेयरमैनशिप अचण खां पोइ असांजी पघार न मिले या गार्बेज वारे खे पैसा न मिलिया या सिक्योरिटी वारे खे न मिलिया छो जो असां सोर्स ऑफ इनकम वधाया आहिनि मुंहिंजे अचण खां पोइ ईअं सम्झो त हर साल असां 1 करोड़ वधायूं पिया उन में असां पंहिंजो पाण खे कवर करे विया आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे अचण खां पोइ 4 करोड़ में असां रस्तो बनायो उते CC ब्लॉक रोड जेको सब्जी सेक्शन में उहो बि असांजे टेन्योर में बनियो आहे ऐं जंहिंजो ऑनरेबल मिनिस्टर पंहिंजी बजट में पियो ठारायो पंहिंजी बजट मां जेको असां पाण कलेक्शन कंदा आहियूं उन मां सिंध गवर्नमेंट जो असां से वास्तो न आहे सिंध गवर्नमेंट असांखे पेंशन बि न ॾींदी आहे पघार बि न ॾींदी आहे का बि चीज़ माना सहूलियत बाउंड्री जे अंदरि का बि सहूलियत असांखे न आहे इहा सिर्फ़ु और सिर्फ़ु असांजी महिनत आहे जेका असां हुनखे हलायूं पिया ऐं इहो ईअं आउं चवंदुसि त इहो क्रेडिट बि मूं ॾे वञे थो जो मंडी शिफ्ट थियण खां पोइ के टके जो कमु हुते न करायो ऐं मूं 4 करोड़ रुपए रोड बनायो हाणे अल्हम्दुलिल्लाह वरी हाणे अमाउंट गॾु कई आहे त असां चाहियूं था त इहो फ्रूट वारो रोड बि असां बनाए छॾियूं अच्छा हीउ जेको अव्हां एतिरो कंपाउंड करायो पिया आहियो त गवर्नमेंट त सम्झणु चाहींदासीं असां ॾिसण बि त मार्केट कमेटी जेका आहे उनजी इनकम आहे केतिरी मंथली या ईयरली केतिरी थी थिए उन्हनि जी इनकम मंथली साईं इहो पहिरीं गेटनि तां असांजे 1,10,000 1,20,000 पर डे जे हिसाब थींदो हो वो जेका गाॾियुनि जी एंट्री थिए थी एंट्री फीस आहे मार्केट फीस ओके उहे ई हुते गेट ते लॻल आहिनि ठीकु उन मां इनकम ईंदी हुई असां वटि 1,10,000 15 20 80 85 90 माना बिल्कुलु सीज़न टॉप ते हुजे त 1.5 लख रुपया पर डे पोइ असां उन ते मूं वॾियूं कोशिशूं कयूं उन में हाणे मूं हुनखे 225 ते 220 ते आंदो जेको मार्केट कमेटी जा मुलाज़िम हलाईंदा इंस्पेक्टर्स असांजा पोइ मां मुतमइन न थियुसि कॾहिं हिनखे ट्रांसफ़र करिया कॾहिं हिनखे ट्रांसफ़र करिया को करप्शन जा बि एलिगेशन लॻनि पोइ मूं टेंडर करायो ओपन टेंडर में 2 52 में असां ॾिनो अच्छा जंहिंखे साल थियो आहे लख या 80,000 उहो पर डे हाणे अच्छा उहो जेके मथियां पैसा ईअं सम्झो उहो पोइ केॾां पे विया उहो जेके गेट ते एंट्री कंदा हुआ उन्हनि जेके मुलाज़िमनि बि आहिनि तव्हांखे ख़बर आहे त छा हलंदो सिस्टम उन हिसाब सां मुलाज़िम आउं डेली बदिली कंदुसि हर ॿिए ॾींहुं हफ़्ते में माण्हू चेंज पोइ कंहिंजूं सिफ़ारिशूं किथां किथां बहरहाल असां उन ते इम्प्रूवमेंट न आणे सघियासीं पोइ असां मजबूर थी ठीको कयो अल्हम्दुलिल्लाह ठीको थियण खां पोइ असांजो सभु कम सवला थी विया छा जे करे इनकम असांजी होॾा वधी वई उन इनकम जे करे वधण जे करे असां पंहिंजा जेके क्राइसिस हुआ उहे ख़तमु कया उनखे साल थी वियो आहे हाणे वरी बि असां इनशाला 28-30 जून ते टेंडर करायूं पिया जंहिंमें बिड मूं रखे 260 ओके त हाणे ऐं सोर्स ऑफ इनकम तव्हां पुछो त जेको असांजो गाॾियुनि जी एंट्री या ॿिया कहिड़ा सोर्सिस असांजा सर्कल्स आहिनि जेके 12 सर्कल आहिनि असांजी पूरी कराची में ओके उन्हनि में जेके बि एजनास थींदियूं आहिनि एग्रीकल्चर मां पैदा थींदियूं आहिनि जीअं ऑयल गंदम चांवरनि मतिलबु इन क़िस्म जूं जेके बि चीज़ूं जेके असांजे रोज़मर्रा जे इस्तेमाल में अचनि थियूं उन्हनि ते असांजो टैक्स ईंदो हो तक़रीबन 15-14 लख रुपया जंहिंमें इम्प्रूवमेंट हाणे मूं 60 लख ते आंदो आहे 15 वारो 60 ते त अल्हम्दुलिल्लाह असां हुनखे मार्केट कमेटी कराची खे पंहिंजे पेरनि ते बीहारे छॾियो आहे ज़बरदस्त हाणे असांखे का ज़रूरत कोन्हे त असांखे का पैसा वठूं ऐं हींअर जेको डिसीशन आयो सखर हाई कोर्ट जो तव्हां चओ पिया त सखर हाई कोर्ट वारे डिसीशन में कराची मार्केट कमेटी अल्हम्दुलिल्लाह पंहिंजी हर चीज़ पे करे सघे थी ऐं असांजो माण्हू को बि हुन में न आहे वरी जेकॾहिं इहे त माज़ी में त करप्शन जूं घणियूं ॻाल्हियूं थींदियूं रहियूं मार्केट कमेटी में करप्शन वग़ैरह पोइ उहे छा मामला हुआ मामला इहे ई हुआ न जीअं तव्हांखे मूं ॿुधायो त हिकिड़े हाणे असां त को पंहिंजे घरां त कोन हाणे पैसा ॾियूं न जिथे लख रुपए जी जॻह ते असां 2,52,000 रुपया जमा करायूं गवर्नमेंट जे खाते में ऐं जिथे 15 लख जी जॻह ते असां 60 लख रुपया जमा करायूं पिया सर्कलनि मां त उहा त इम्प्रूवमेंट त आई ज़ाहिर उहा करप्शन हुई करप्शन जे करे ई इहो जेको सो मार्केट कमेटियूं वेही रहूं ऐं अहिड़े ई तरीक़े ते पूरे हाणे तव्हां ॾिसो न जिते एडमिनिस्ट्रेटर हूंदा आहिनि उते कमु कोन हलंदो आहे हाणे हिते असां वटि 18 रुकनी कमेटी आहे उन में असां जेको बि कमु कंदा आहियूं उनजी रेज़ोल्यूशन पास थींदी आहे चेयरमैन बॉन्ड त पंहिंजे मेंबरनि खे खणी हले ऐं उहे जेके कमेटी उनजो स्ट्रक्चर 18 मेंबर त आहिनि उन्हनि जी अप्रूवल सीएम थो ॾिए सही मतिलबु कमिश्नर खां वठी इहो प्रोसीजर हलंदो आहे सेक्रेटरी एग्रीकल्चर पोइ चीफ सेक्रेटरी पोइ सीएम मिनिस्टर पोइ वापसि जॾहिं नोटिफिकेशन निकिरंदो त पोइ चीफ सेक्रेटरी नोटिफिकेशन कढंदो आहे उनखां पोइ वरी इलेक्शन थींदी आहे कमिश्नर वटि अच्छा उन जेके मेंबर खणो पिया उन कमेटी में उन्हनि जी अहलियत जी क्राइटेरिया छा हूंदी आहे उहो ईअं त ग्रोवर्स हूंदा आहिनि 9 ओके जेको ज़मीनदार हुजे कराची जो
कराची जो ज़मींदार हुजे 9 ज़मींदार हूंदा आहिनि ऐं 2 कंज़्यूमर हूंदा आहिनि ओके ऐं उन में 6 ट्रेडर्स हूंदा आहिनि जेके कारोबारी मतिलबु टॉप क्लास जा कारोबारी सही उहे खणंदा आहियूं ओके उन में। ऐं हिकिड़ो असांजो हूंदो आहे रीजनल डायरेक्टर, उहो बि असांजी कमेटी जो मेंबर हूंदो आहे। 17 असां हूंदा आहियूं, 18 उहा। सही। अच्छा, ये जेके कंहिं बि माना जिन्स जा रेट तय करणु इहो कंहिंजो अख़्तियार, छाकाणि त आबादगारनि खे सदाईं इहा शिकायत रहंदी आहे त असां एतिरी महिनत करे ही शइ टमाटर अंब या का बि शइ गिदिरा खणी हिते पहुचूं था, उन्हनि जी जेके आहिनि सा जेके रेट तय कनि था उन्हनि जा हेठिन माण्हुनि सां सेटिंग आहे जिन खे सेल कंदा, इन करे असांजो हक़ु मारिजी थो वञे। असांजी जेसि ताईं जेका मुंहिंजे हुन में अचनि थी ज़िमेदारियुनि में उहो इहो आहे त असां प्रॉपर ऑक्शन करायूं। ओके, असां प्रॉपर ऑक्शन कराईंदा आहियूं जंहिंमें कमिश्नर ईंदो आहे, AC ईंदा आहिनि, सभु ईंदा आहिनि ऐं असांजी टीम हूंदी आहे। ऐं पाण वेंदो आहियां रमज़ान शरीफ़ में, ऐं हूअं अक्सर औकात राति जो हलियो वेंदो आहियां ऐं मुंहिंजी टीम जेके जेके इंस्पेक्टर वग़ैरह आहिनि उहे हूंदा आहिनि, असां ओपन ऑक्शन कराईंदा आहियूं। रमज़ान जे महीने में छा थियो जो कमिश्नर कराची चयो मां अचां थो, उहो आयो त असां वटि अची चई पुछा कई त भिंडी चऊं 25 रुपया, चए पंहिंजो जेके बि सब्जियूं पुछे मतिलबु एतिरो रेट जो कराची में 200% मथे पिया विझनि ऐं असां वटि सस्तो। हुन मूंखे एप्रिशिएट कयो ऐं हुते घुराए मूंखे बाक़ाइदा एप्रिशिएट लेटर ॾिनई पंहिंजो कमिश्नर, तव्हां पंहिंजो कमु सही पिया कयो, हीउ कमु ब्यूरो वारनि जो, ब्यूरो ऑफ सप्लाई वारनि जो कमु आहे जेके रेट फिक्स कंदा आहिनि, कमिश्नर ऑफिस ऐं ब्यूरो ऑफ सप्लाई। त उन में मार्केट कमेटी जो को बि किरदारु न आहे। हाणे उन्हनि जी ज़िमेवारी आहे त उहा शइ केतिरे में खपाइनि, कलेक्शन कंदा आहिनि, उहे ॿुधाईंदा आहिनि की हुते त बाबा घणो रेट वियो। हाणे हिते हिकिड़ी चीज़ 25 रुपए में विकिजे थी, माना असां त पंहिंजी कम ते पूरा आहियूं, शहर में उहा 150 में विकिजे थी त उनखे असां कंट्रोल कोन करे सघूं। न इन में जेका हारियुनि जी शिकायत थी रहे त असां एॾी महिनत करे का शइ खणी आयासीं, मार्केटुनि जो रेट जेको आहे सो 25 रुपया करे छॾियो, उहो ॿाहिरि ते जेको आहे सो 200 में थियो। हा, इहो बिल्कुलु, ऐं पाण हिकिड़ो ग्रोवर जे ऐं हिकिड़ो ज़िमेदार आहियां, मूंखे पाण हिन ॻाल्हि जो अहसासु आहे जॾहिं बि असांजो माल तयारु थींदो आहे, ख़ासि करे असांजे पटी हीअ जेका बदीन मलीर ऐं पंहिंजे आसपास वारी पटी, हिन जो माल तयारु थींदो त रेट ऑटोमेटिकली किरी वेंदो आहे, छो जो माल एकदमि हूज हुन में अची वेंदो आहे त उनजे करे रेट किरंदो। ॿियो वरी छा थींदो जो जॾहिं रेट असांजो चढ़ंदो त उहे ग्वादर मां या ईरान मां टमाटर घुराईंदा आहिनि आरती, जेके हिन साल इनखे सॉरी तव्हांजी ॻाल्हि थो कटे, इनखे रोकण या घुराइण जी इजाज़त ॾियणु इहो कंहिंजो अख़्तियार आहे? इहो वफ़ाक़ी गवर्नमेंट जो। ओके, ऐं असांजे मिनिस्टर साहब 2-3 दफ़ा लिखियो बि उनखे त तव्हां हीअ चीज़ूं बंदि कयो। असांजी सीज़न में हीअ शइ हुतां घुराए छॾी त हिन ते पाबंदी बि लॻी हुई ईरान वारे टमाटर ते, जे बावजूदि तव्हांखे ख़बर आहे असां त कोन रोके सघूं कम से कम। सही, त इहो ई सम्झणु पियो चाहे थियो। हा, मतिलबु असांजे इख़्तियार में इहा चीज़ न आहे। ओके, हाणे माल अगरि ज़्यादा अची थो वञे त ऑटोमेटिकली रेट किरी थो वञे, माल जी खपत ज़्यादा आहे त रेट चढ़ी थो वञे। उन में मरे असांजो ग्रोवर्स थो, हर वक़्तु असांजे ग्रोवर्स सां इहा सम्झो वेदन आहे हिकिड़ो। त हाणे असां वटि छा आहे जो मलेर में हलंदा आहिनि के इलेक्ट्रिक ते बोर, बिल्कुलु हा, उन्हनि जो पाणी असांखे पाणी आहे, एॾो महांगो आहे, एॾो महांगो पाणी आहे, 1.5 लाख 2 लाख रुपया फी बोर असांजो बिल ईंदो आहे। ऐं असांजा माण्हू ईअं सम्झो त 6 महीना अगरि उहो 1.5-2 लाख रुपया भरींदा त 10-15 लाख रुपया त इहो के इलेक्ट्रिक वारे खे ॾेई था छॾीनि। उनखां पोइ जेको हारी नारी ही ट्रैक्टर कहिड़ी सभु अगरि उहे लॻाइनि था त उहे ऑटोमेटिक, आउं त मुंहिंजे ख़्याल में मूं पाण ज़मींदार आहियां, मूं कॾहिं कमायो न आहे। 2011 में जॾहिं टमाटर वधिया उन टाइम में असां कमायो, बाक़ी इहो बराबरि हले थो। माण्हू कॾहिं रेट चढ़े थो त माण्हू कर्ज़ो लही थो वञे, वरी रेट किरे थो त ऑटोमेटिकली किरी थो वञे। पाण ब्रेक ते वेंदासीं, शायदि उहो ई सबबु आहे जो मलीर जो माण्हू हाणे आबाद घटि पिया कनि ऐं हाउसिंग स्कीमनि जे लाइ ज़मीनूं सेल वधीक पिया कनि। सो नज़र अञा खोड़ सारा मामला आहिनि जेके असीं अली अहमद जोखे साहिब खां सम्झण जी कोशिशि कंदासीं। कराची मार्केट कमेटी जे हवाले सां, स्ट्रक्चर जे हवाले सां तव्हांखे ख़बर पई केतिरियूं सब्ज़ी मंडियूं उन्हनि जे अंडर में अचनि थियूं या फर्दर उते छा छा कुझु थिए थो, उहो असीं उन्हनि खे ज़रूरु सम्झण जी कोशिशि कंदासीं। पर हिते वक़्तु आहे मुख़्तसिर ब्रेक जो। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर द मॉर्निंग ऑफ धरती में अव्हांखे चऊं था भलीकार ऐं साईं अली अहमद जोखियो साहब जेके मार्केट कमेटी कराची जा चेयरमैन आहिनि, उहे अॼु असांजा महिमान आहिनि। सो उन्हनि सां कयूं पिया खोड़ सारियूं ॻाल्हियूं। अच्छा जोखियो साहब, जीअं ब्रेक ते पाण वियासीं पिया, खोड़ मामलनि ते ॻाल्हायोसीं, अव्हां खां इहो बि सम्झणु चाहींदासीं असांजा ॾिसंदड़ जेके आहिनि उहे बि त मार्केट कमेटी कराची जेका आहे उन जूं केतिरियूं सब्जियूं मंडियूं आहिनि? असांजे मार्केट कमेटी कराची जूं फंक्शनल जेका हींअर आहे उहा हिकिड़ी सब्जी मंडी सुपर हाईवे, ओके, ऐं 2 सब्जी मंडियूं असांजूं ॿी आहिनि, हिकिड़ी नादरन बाईपास ते ऐं हिकिड़ी असांजी गगर फाटक ते। ऐं उन्हनि में अहिड़ा खोड़ सारा कम रहियल हुआ कागज़ी गवर्नमेंट लेवल ते, जीअं फार्म 2 वग़ैरह उहे रहियल हुआ। हाणे मूं पंहिंजे टेन्योर में हाणे उन्हनि खे सिधो कयो ऐं ऑनरेबल मिनिस्टर साहब जी कोशिशि आहे त असां 2 मंडियूं ॿिए बि स्टार्ट पंहिंजूं करियूं।
सो अल्हम्दुलिल्लाह फार्म्स 2 त निकिरी वियो आहे। हाणे असांखे सिर्फ़ु रनिंग करणी, बाउंड्री वाल वग़ैरह लॻा पिया आहिनि। 100 एकड़ जूं 2 मंडियूं आहिनि, ॿी हिकिड़ी मंडी इहा आहे। त दुकान वग़ैरह केतिरा आहिनि ऐं दुकानदारनि जी हिकिड़ी शिकायत इहा अलाटमेंट जेका आहे डबल थियल हूंदी आहे हिकिड़े दुकान जी, इहा शिकायत बि ॿुधण में आई। बिल्कुलु इन्हनि जी इहे शिकायतूं सही आहिनि। उन टाइम में छा हो जो असां मुंहिंजे दौर में त खां पहिरीं 2008 में ई अलाटमेंट बंदि आहे, अलाटमेंट प्रोसीजर बंदि आहे। ऐं हिननि छा कयो, जॾहिं मंडी शिफ्ट थी यूनिवर्सिटी रोड तां हाईवे ते, त उन्हनि माण्हुनि खे उथियारे विहारे छॾियो हुते। माना ईअं खणी हितां टपड़ खणी होॾा फिटा करे छॾियऊं। पोइ जेको जिथे आयो उते वेही रहियो। मतिलबु तव्हांजी दुकान त उते अची ॿिया 4 वेही रहिया, को हिते वेही रहियो, को हिते। पठान जेके हुआ उहो पठान हिकिड़ो वॾो मज़बूत लॉबी बणिजी विया हुते मार्केट कमेटी जे अंदरि ऐं सब्ज़ी मंडी, न्यू सब्ज़ी मंडी सुपर हाईवे ते। असांजा माण्हू वीचारा जेके बाराड़ी जा, जीअं असां त माण्हू चवंदा नंदरू सिंध वारा, ऐं त उहा कोन चवंदो, सिंध त सिंध ई आहे, सिंध त मुख़्तलिफ़ ज़िलनि मां जिन अप्लाई कयो उन्हनि खे छा थियो जो 96, 99 में जेके अलाटमेंटूं मिलियूं हुयूं, उहो ब्रिगेडियर आयो जेको 2002 में 1-2 में जॾहिं मंडी शिफ्ट थिए, उहे अलाटमेंटूं कयूं कैंसिल। नओं लेआउट प्लान बनाई, नए लेआउट प्लान तहत जेके नंबरिंग हुआ उहे विहालिया। उन खां पोइ हिन छा कयो, उन हिकिड़े कॉल कई त बाबा जेके अलाटी आहिनि उहे अचनि त असां उन्हनि खे जेको सो नई अलाटमेंट करे ॾियूं। असांजे माण्हुनि छा कयो जो इहो सम्झो त अलाटमेंट असांखे थी वई ऐं घरनि में रखी वेही रहिया। पोइ हिन कहिड़े तरीक़े सां पब्लिश कयो या छा कयो, उन में असांजा कुझु माण्हू असांजे मलीर जा रहिजी विया आहिनि, तक़रीबन 160, 170 माण्हू उहे रहिजी विया आहिनि। अहिड़े तरीक़े सां ॿियनि ज़िलनि जा बि माण्हू रहिजी विया आहिनि जेके 99, 96 वारियूं जेके फाइलूं उन्हनि जे करे। बाक़ी एडमिनिस्ट्रेट दौरो माण्हू हुआ, पैसा पठाणनि ॾिना पिए, त पोइ उते डबलिंग कयूं पिए। पोइ नेब केस थिया, ॿिए थिया, उतां बि क्लियर थी विया सभु चीज़ूं थियूं। बहरहाल असांजे दौर में त अल्हम्दुलिल्लाह अलाटमेंट ई बंदि जो असां डबलिंग करियूं। त होल्ड घणो कंहिंजो आहे हींअर? माना होल्ड साईं पहिरीं ॾिसो न, असांजे दौर खां पहिरीं त पठान जो एॾो होल्ड हो जो केरु अंदरि माण्हू वेंदो हो, असांजो ज़मींदार, त उनखे वीचारे खे ज़ाहिर हाणे तव्हां जीअं सवेरो ॻाल्हि कई त असांजो ज़मींदार हमेशह हेठि दॿिजे थो, हेठि में चढ़े नथो। त पोइ उन ते पैसा थिया त उनखे ॿधी टार्चर सेल पंहिंजा बनाए छॾियऊं। हुन में टार्चर कंदा हुआ, बाबा पैसा खणी अचो। मां जेके धणी हूंदा उहे त ज़ाहिर पाण ज़मींदार माण्हू त उनजा त धणी बि घणा हूंदा न, हितां हुतां करे वाणी वाणी खां सूत बूत ते खणी उन्हनि खे ॾेईंदा हुआ ऐं पंहिंजी जान छॾाईंदा हुआ। पर अल्हम्दुलिल्लाह जॾहिं खां असां आया आहियूं, असां त उन्हनि खे अहिड़ो सिधो करे छॾियो आहे जो उहो बि यादि कंदा रह के माण्हू आया हुआ। हाणे तव्हां ॾिसो राति जो फैमिलियूं ईंदियूं आहिनि उते शॉपिंग करणु, सैटरडे संडे त तव्हांखे फैमिली जी गाॾी खां जॻह कोन मिलंदी मंडीअ में। अल्हम्दुलिल्लाह माहौल बिल्कुलु ज़बरदस्तु लॻो पियो हींअर। ऐं हाणे कंहिंजी बि हट धर्मी कोन्हे। मार्केट कमेटी जॾहिं खां वजूद में आई चेयरमैनशिप, उन खां पोइ बदमाशी ख़तमु थी वई आहे। त असां जेके लोकल माण्हू आहिनि कराची शहर जा या ॿियनि डिस्ट्रिक्ट्स जा, उन्हनि जो परसेंटेज केतिरो हूंदो? उहे पाण दिलचस्पी नथा ॾेखारनि या जीअं ॿुधायो त पुराणो कानून अहिड़ो ठहियलु आहे जो हुनजी एंट्री न पई थी सघे, या छा मामिलो आहे? उन में हीअं जो हू उन टाइम में अलाटमेंट थिए पिए, जॾहिं हिननि खे कॉल कई हुई उन टाइम में हिननि अलाटमेंट न कई। हाणे अलाटमेंट जेकॾहिं हीअ कंदा त उन लाइ हिकिड़ी मतिलबु कमेटी बनाईंदो CM साहिबु या मिनिस्टर एग्रीकल्चर। दिलचस्पी वठो पिया, असां वठूं पिया, असां बार बार चयो आहे त बाबा असांजा जेके माण्हू रहियल आहिनि मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट्स जा ऐं ख़ासि कर मलीर जा जेके हिते बिलोंग कंदा, कराची वारनि जो पहिरीं फर्स्ट राइट, ऐं उहे माण्हू उन्हनि माण्हुनि लाइ असां लिखियो बि, उहे माण्हू कोर्टनि में बि विया आहिनि त असांखे बाबा अलाटमेंट मिलियल हुई, असांखे त दुकानूं ॾियो तव्हां। ऐं असां आऊं बि हिन ॻाल्हि ते उनजी फेवर कंदुसि त उन माण्हुनि जो राइट जेके 99 या 96 में हिकिड़े माण्हू 10,000 रुपया भरिया आहिनि गवर्नमेंट जे खाते में, त उहो उनजो त राइट थी वियो। ऐं उन राइट वारे माण्हू खे पंहिंजो राइट नथो मिले, ऐं जेको माण्हू ॿोरा पैसनि जा भरे अची ॾिए थो उनखे अलाटमेंट मिली थी वञे। त इहो सिस्टम हलियो 2008 ताईं, इहो सिस्टम हलियो त जेके माण्हू पैसा ॾींदो उहो खणे अची अलाटमेंट करे खणे। त ईअं थी डबलिंग थी वई। हाणे हिन वक़्तु पोज़ीशन इहा आहे जो असां वटि स्पेस हिन मंडीअ में नाहे, पर जेकॾहिं ऑनरेबल कोर्ट हुननि खे का डिसीशन ॾिए थी त बाबा हिन जो राइट हिनखे ॾियो, हुनखे अगरि असां राइट ॾियूं था त पोइ असां हिननि खे किथे न किथे अकोमोडेट कंदासीं इनशाला, जेके फाइलूं रहियल आहिनि माण्हुनि जूं। ऐं प्रायोरिटी मुंहिंजी इहा आहे त असांजा जेके लोकल माण्हू आहिनि, जेके ग्रोवर्स आहिनि, ग्रोवर्स जी कोटा रहियल आहे अञा, ऐं हिन में ट्रेडर्स, न्यू कमर ऐं ग्रोवर्स जी कोटा हुई। उन में ग्रोवर ट्रेडर्स पूरा थी विया, न्यू कमर पूरा थी विया, ऐं असांजे ग्रोवर्स जी कोटा अञा रहियल बि आहे असांजे मतिलबु हुनजे ऑफिस जे हिसाब ते।
त उन्हनि खे असां अकोमोडेट करे था सघूं। उन में छा थियो, पहिरीं हिकिड़ी बने हुई कमेटी पारवानी कमेटी, उहा पारवानी कमेटी क्लियर करे ॾींदी त इहा फाइल एलिजिबल आहे, क्लियर आहे, तव्हां हिन खे करियो। पोइ उहा कमेटी असांखे सिफ़ारिश कंदी, असां उनखे अलॉटमेंट करे ॾेई छॾींदासीं। उनखां पोइ हिकिड़ी नदीम बुटे जे उन में कमेटी बने हुई। हाणे वरी मूं इहो चयो असांजे MPs खे, जेके माशाल्लाह हाणे मलेर में त तव्हांखे ख़बर आहे 6 MP आहिनि, 2 MN आहिनि, सभु असांजा ई आहिनि पंहिंजा। ऐं उन्हनि खे मूं चयो तव्हां CM साहिब सां ॻाल्हायो या मिनिस्टर साहिब सां ॻाल्हायो, तव्हां कमेटी बनायो। असां त माण्हुनि खे दुकान ॾियण लाइ तयारु आहियूं, ऐं त अॼु बि तयारु आहियां। ऐं चवां त मुंहिंजे माण्हुनि खे दुकानूं मिलनि, मुंहिंजे दौर में मिलनि। अञा उहो को बि रिप्लाई कोन्हे। ओके, माना संजीदगी घटि पई नज़र अचे जंहिंखे। अच्छा, हिकिड़ी जेका ॻाल्हि उते माना शिकायत चऊं या जेके मुख़्तलिफ़ टॉक शोज़ जेके असीं चवंदा आहियूं उन्हनि खे छापामार टीमूं वञी कंदियूं, उते हिकिड़ी शइ इहा बि ॾेखारी वई त उते सब्ज़ी मंडी में घणो केमिकल बि यूज़ थिए थो। फ्रूट हुजे, सब्जियूं हुजनि, उन्हनि खे ड्रिघे अरसे जे लाइ महफ़ूज़ करण जे लाइ या उन्हनि जो वज़न वधण जे लाइ, ऐं उहे जेके इंसानी सिहत जे लाइ हानिकार आहे। इहो केतिरो डेंजरस मामिलो आहे, ऐं उनखे एज़ ए कमेटी जा चेयरमैन जेके अव्हां आहियो, अव्हां ॾिसो पिया, छा आहे हीउ मामिलो? इहो साईं थियो हो पहिरीं अदरक ते। अदरक, यस। उन में छा हो जो अदरक में ही टैंक वॾा बनाए छॾिया ऐं उहो जेको सो उन में केमिकल विझंदा हुआ, पोइ वज़नी थींदी हुई। उहा वाक़ई तव्हां बि खाओ था, घर में यूज़ कयो था, असां बि यूज़ कयो था, ज़ाहिर आहे असां त इहो कोन चाहींदासीं त इहो थिए। उहो आउं आयुसि त मूं उहे टैंक सभु टोड़ाए छॾिया। रिसेंटली तक़रीबन 8 महीना पहिरीं 2 ढम उहे भराया, 2 ढम वारे खे जले उनखे FIR कटाए बंदि कराए छॾियो। ऐं मुंहिंजे दौर में अल्हम्दुलिल्लाह इहा चीज़ कोन्हे। सही। ॿियनि फ्रूट्स ऐं सब्जियुनि खे बि चवनि था त ड्रिघे अरसे ताईं उहे ताज़ियूं रहनि, उहे कुझु स्प्रे या अहिड़ो कुझु यूज़ थिए थो? उहो सब्ज़ी मंडी में त ख़ासि करे कोन्हे। छाजे करे उते कोल्ड स्टोरेज बणियल आहिनि वॾा जेके ड्रिघे अरसे लाइ रखंदा आहिनि त कोल्ड स्टोरेज में रखी था छॾनि, रेंट ते बि रखनि था, कंहिंजा पंहिंजा बि आहिनि, उहे ईअं कंदा आहिनि। बाक़ी हीअ जेका अदरक वारो हो, लसन वारो, इहो ख़तमु थी वियो। सही। हाणे उहो न आहे। हाणे जीअं मैंगोज़ आहिनि, उनखे पचाइण लाइ उहो कारपेट रखंदा आहिनि। उहो त पचाइण लाइ उहो रखंदा आहिनि। उहा चीज़ त हिकिड़ो मतिलबु उतां असांजा जेके ग्रोवर्स आहिनि उहे रखी ॾींदा आहिनि। सही। अच्छा, हीअ जेकी दुकान जंहिंजी मां ॿुधाए पियो त अलॉटमेंट थिए थी, इहे वंस माना हू पेमेंट करे अलॉटमेंट, या उनजो को मंथली या ईयरली को रेंट वग़ैरह हूंदो, उनजो छा हूंदो आहे? उन्हनि जो ईअं हो जो पहिरीं हिन टोकन मनी वरिती, टोकन मनी खां पोइ हिन अलॉटमेंट कई। अलॉटमेंट खां पोइ उन्हनि खे चयो त तव्हां मरले वारनि खे जमा कराईंदा या यकमुश्त जमा कराईंदा। माण्हुनि जमा न कराया। पोइ इन ते बि असां स्टैंड वरितो मूं, ऐं मूं कोशिशि कई आहे, अल्हम्दुलिल्लाह 25 खां 40% आउं रिकवरी करे विया। इन 20-21 सालनि में कंहिं बि रिकवरी न कई उतां दुकाननि जी। मूं त सभिनी खे चलान ॾिना, मूं चयो भरियो ई न भरींदा त आउं कैंसिल कंदुसि। सो अल्हम्दुलिल्लाह हाणे उहा बि वठूं पिया असां। ऐं पहिरीं सिर्फ़ु इहो जेको टोकन मनी ते ई माण्हू वेठा हुआ। हिन जेका सब्ज़ी मंडी या फ्रूट या जेको बि मार्केट कमेटी असीं चऊं त उते कुझु मुल्कनि जो मां ज़िक्र कयो पहिरियां, त कहिड़नि इलाइक़नि, पाकिस्तान जा इलाइक़ा हुजनि उतां खां, ऐं कहिड़नि मुल्कनि खां जेको फ्रूट या सब्जियूं वग़ैरह अचनि थियूं हिते असां वटि? असां वटि त पंजाब मां ईंदियूं आहिनि, सिंध मां पुरी मां ईंदियूं आहिनि, ऐं बलोचिस्तान मां बि ईंदियूं आहिनि, KPK मां बि ईंदियूं आहिनि, ऐं उनखां अलावा जीअं मूं चयो तव्हांखे त ईरान मां या अफ़गानिस्तान मां बि ईंदियूं आहिनि। ख़ासि करे इहे जेके ॿाहिरियां मुल्क 2 आहिनि उतां ईंदियूं आहिनि, बाक़ी पंहिंजे पूरे पाकिस्तान में ईंदियूं आहिनि। तक़रीबन हीअ जेका सब्ज़ी मंडी आहे, हिन जा असांजा ट्रेडर्स जेके आहिनि उहे हर सूबे में वञी कमु था कनि। बिल्कुलु। त पोइ उतां खां कंटेनर्स ईंदा आहिनि, ऐं हिते कराची मार्केट कमेटी में हाणे तव्हां राति जे टाइम अचो, तव्हां ट्रकूं ॾिसंदा, तव्हां चवंदा हीउ माल केॾां थो वञे, सुबुह में उहो ख़ाली आहे। सही। माना कराची में एतिरी खपत आहे। सही। पर हाणे जेकॾहिं प्रॉपर वे में असांजूं 2 मंडियूं ही स्टार्ट थी वञनि त जेका ट्रैफ़िक जी मार ऐं माण्हू परेशान थियनि था, रोड रस्ता हे हो सुराब गोठ वग़ैरह जाम थियो त पूरी पट्टी जाम थी वञे। इन लाइ इहो मूं सोचियो, मूं मिनिस्टर साहिब खे बि इहा ई ॻाल्हि चयो त जेकॾहिं त असां घग्गर मंडी स्टार्ट था करियूं, घग्गर फाटक मंडी, त असांजो हीउ कोरंगी मलेर वग़ैरह ही साइड पूरो कवर थी वेंदो डिफेंस ताईं। ऐं हुन पासे वेस्ट में अगरि असां उहा नादरनि वारी स्टार्ट कयो त वेस्ट कवर थी वेंदो। पोइ इहे अची वेंदो विच में सेंट्रल वग़ैरह इहे जेके आहिनि, त पोइ ट्रैफ़िक जो बि दबाव घटि थींदो ऐं माण्हुनि खे फैसिलिटेट माण्हू सही तरह सां थींदा। हाणे हिकिड़ो माण्हू निकिरे थो मुआच ॻोठ मां अची वठे थो हितां सब्ज़ी, उहो त ज़ाहिर आहे हुनजो ट्रांसपोर्टेशन वग़ैरह लॻंदी एतिरी, त हू त ग़रीब ज़ाहिर मथे ई विकिणंदो। ऐं हिकिड़ो माण्हू हाईवे तां वठे थो, सम्झो इहो सम्झो गडाब मां वठे थो, हाईवे गडाब सां लॻे, उतां वठे थो ऐं हिते अची डिफेंस में विकिणे थो, त उहो त ज़ाहिर उहो ट्रांसपोर्टेशन त लॻे थी न हुनते। त असां चयो त जेतिरो माण्हुनि खे फैसिलिटेट करे सघूं, मुंहिंजे दौर में आउं चाहियां थो त मिनिस्टर साहिब बि हिन ॻाल्हि ते एग्री आहे। असांजो तमामु सुठो माण्हू आहे इस्माइल राव साहिबु, उहो चए थो त घग्गर मंडी स्टार्ट करियूं त हीउ कम से कम हीउ वारो प्रेशर असांजो ट्रैफ़िक जो ऐं माण्हुनि जो घटि थी वञे, असांजे आवाम खे मतिलबु सस्तियूं चीज़ूं मिलनि। बिल्कुलु।
जीअं हाणे तव्हां हाईवे तां खणो त पोइ ट्रांसपोर्ट जो ख़र्चो ज़्यादा ईंदो, हितां खणंदा कोरंगी मलीर वग़ैरह इहो त सॼो ई गगर फाटक कवर करे वेंदो, त उन में इनशाला कोशिशि लॻी पई दुआ करियो अलाह ताईं कामयाबु करे। अच्छा, हिकिड़ियूं शयूं त उहे जेके मुख़्तलिफ़ मुल्कनि या मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि खां हिते अचनि थियूं, हितां खां कहिड़नि इलाइक़नि में या मुल्कनि में असांजो फ्रूट या सब्ज़ी वञे थी? असांजो फ्रूट सब्ज़ी एक्सपोर्ट कंदा आहिनि टोटल मुल्कनि में तक़रीबन यूरोप जे ऐं असांजे इस्लामी ममालिक जेके आहिनि, दुबई, मस्कत, सऊदी वग़ैरह हर जॻह ते पहुचंदा आहिनि, जिथे तव्हां उन्हनि खे ऑर्डर मिलंदो ट्रेडर्स खे उते पहुचाईंदा आहिनि। ऐं हुनमें घणी शइ कहिड़ी असांजी ॿाहिरि वञे थी? हींअर त अंबनि जी सीज़न आहे, ज़्यादातर असांजा अंब ई वेंदा आहिनि, अंब, कीनो, पंहिंजो वेंदा आहिनि, आड़ू वेंदा आहिनि, उहे इहे चीज़ूं मतिलबु जेके सॉफ्ट आहिनि उहे वेंदियूं आहिनि, ऐं सब्जियूं बि वेंदियूं आहिनि, जीअं आलू, प्याज़ ऐं टमाटर त घटि, टमाटर ख़राबु थी वेंदो आहे, मिर्च वग़ैरह वेंदा आहिनि। सही। अच्छा, हाणे असां टाइम बि घटि आहे, वेंदे वेंदे खां इहो सम्झणु चाहींदासीं त मलीर जे हवाले सां त मलीर जा मसइला कहिड़ा आहिनि? एज़ अ पीपल्स पार्टी जा लीडर त कहिड़ा आहिनि? पाकिस्तान पीपल्स पार्टी गवर्नमेंट मलीर जे लाइ छा कयो आहे, छाकाणि त माण्हू इहो बि सम्झणु चाहींदा? अल्हम्दुलिल्लाह, असां मोहतरमा शहीद जा ऐं भुट्टो साहिब जा, शहीद भुट्टो जा पैरोकार आहियूं, ऐं मलेर में अल्हम्दुलिल्लाह असांजे हींअर त माशाअल्लाह 6 MPs आहिनि ऐं 2 MN आहिनि, असांजो हिकिड़ो MP हिकिड़ो MN हूंदो, ऐं उन टाइम में बि असां ठीकु ठाक कमु कया, ऐं पाण UC गडाफ जो प्रेसिडेंट हुउसि। असांखे साईं काइम अली शाह दौर में बाक़ाइदे मलीर पैकेज मिलंदो हो, उन पैकेज तहत असां हर ॻोठ में रोड, रस्ता, बोर, पाणीअ जा, बिजली, हर चीज़ असां ॾिनी, ऐं असां मुतमैन आहियूं त कमु सिर्फ़ु पीपल्स पार्टी कंदी आहे, ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे जेका ग़रीब आवाम जो ख़्यालु कंदी आहे, ऐं असांखे उहो ई दर्स ॾिनो अथव, इज़त करियो माण्हुनि जी, ऐं पंहिंजे माण्हुनि जा जेके हक़ आहिनि उन्हनि खे दहलीज़ ते पहुचायो। उन में अल्हम्दुलिल्लाह असांजा जेके पार्टी जी लीडरशिप ऐं असांजा जेको CM साहिबु या असांजो चेयरमैन आहे, उहो बाक़ाइदे मलीर खे पंहिंजे निगरानी में रखियो वेठो, ऐं मलीर पर जेके मसइला आहिनि सोरियों जी ॻाल्हि कठे त रोड रस्ता हुजनि, पाणी जी शार्टेज हुजे या ड्रेनेज, इहे स्टिल आहिनि इन डिस्ट्रिक्ट में त घणा। ऐं पाण ज़िला कौंसिल कराची जो मेंबर बि हुउसि हींअर जेको टेन्योर ख़तमु थियो हिन में, त ज़िला कौंसिल कराची असांजी ईअं सम्झो त तव्हां बलोचिस्तान खां शुरू थिए थी, वरी हेॾां हैदरी ताईं, लट बस्ती ताईं, बिल्कुलु एसि ताईं ज़िला कौंसिल कराची आहे, ऐं ज़िला कौंसिल कराची खे असांखे फंड्स बिल्कुलु घटि मिलंदा हुआ, जीअं DMCs आहिनि कराची जूं, उनखे 25 करोड़ रुपया मिलंदा हुआ, ऐं अहिड़े हिसाब सां असांखे 8-10 करोड़ रुपया मिलंदा OZT। हाणे OZT ऐं प्लस असांजा टैक्सिस वग़ैरह सां मिलाए हर मेंबर पंहिंजे UC में ठीकु ठाक कमु कराया आहिनि, ऐं त इहो चवंदुसि त शायदि ज़िला कौंसिल कराची जेतिरा कमु कराया आहिनि ओतिरा कंहिं बि न आहिनि कराया। DMCs एतिरो कमु अगरि DMCs कनि त हीअ कराची किचिरे जो ढेर वॾी कोन हुजे हा, ऐं असांजे तव्हां भले इहो तव्हांखे चवां त तव्हां मूंसां गॾु हलो, ऐं पंहिंजा कम, असांजे पीपल्स पार्टी जा कम, असांजे डिस्ट्रिक्ट कौंसिल कराची जा कम तव्हांखे ॾेखारिया। अल्हम्दुलिल्लाह असां मुतमिन आहियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे लीडरशिप मां, पीपल्स पार्टी जे MPs मां, MNs मां, ऐं असां पाण वर्कर आहियूं, कमु करियूं पिया अल्हम्दुलिल्लाह, मलीर खे बाक़ाइदे ॾिसे पई पीपल्स पार्टी। तमामु घणी महिरबानी एवं जो कि साहब असांजे प्रोग्राम में आया, कीअं लॻो असांजे प्रोग्राम में अची ऐं पंहिंजूं ॻाल्हियूं? न माशाअल्लाह ज़बरदस्त, थैंक यू, तव्हां असांखे टाइम ॾिनो, असां तव्हांखे तव्हांजी महिरबानी। आया छाकाणि त खोड़ मसइला हुआ या माण्हुनि जेके सवाल हुआ हिननि में, सो ईअं ई जेकॾहिं अवाम ऐं उन्हनि जे माण्हुनि जे विच में ऐं अव्हां जे विच में जेको हिकिड़ो गैप आहे उनखे फिल करण लाइ ही मीडियम हिकिड़ो बहितरीनु आहे TV चैनल जो दौर आहे। सो अलीम जोखी साहब वरी महिरबानी, वंस अगेन अव्हां असांजे प्रोग्राम में आया। सो नाज़रीन, जोखी साहब जो ॻाल्हियूं अव्हां ॿुधियूं, यकीनन अव्हांखे काफ़ी कुझु सिखण जे लाइ मिलियो हूंदो ऐं ख़बर पई हूंदी जेका मार्केट कमेटी आहे उन जा फंक्शन छा छा आहिनि, कीअं उहा कमु करे पई, कहिड़ा मसइला आहिनि, उनखे कीअं हल करे सघिजे थो, उते कंहिंजो होल्ड आहे, ऐं जेके मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि जी परसेंटेज छा आहे, छा हुजणु खपे। काफ़ी पुरुमीद आहिनि जोखियो साहब, ऐं असीं बि पुरुमीद आहियूं त जेकॾहिं हिन जी कोशिशि जारी रही ऐं CM साहब में इंट्रस्ट वरितो त जेके मक़ामी माण्हू आहिनि घटि में घटि जिन जो राइट थिए थो, ॿाहिरियां खां माण्हू अचनि, उहे बि हिन मुल्क जा शहरी आहिनि, पर पहिरियों राइट उतां जे लोकल माण्हुनि जो थिए थो, उन्हनि सां जेका नाइंसाफ़ी आहे उहा न थियणु खपे। सो बहरहाल हिते ई असीं वठंदासीं ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ बि हिन प्रोग्राम में जेके मुख़्तलिफ़ सेगमेंट आहिनि उहे शामिलु करण जो सिलसिलो जारी रहंदो। वठूं था मुख़्तसर ब्रेक। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर मॉर्निंग ऑफ धरती में अव्हांखे चऊं था भलीकार। ऐं अॼु असां बल्कि हिन हफ़्ते असां हिकिड़ी नंढड़ी तब्दीली आंदी आहे, उहा इहा तब्दीली आहे छाकाणि त घणनि दोस्तनि जी इहा राय हुई त
प्रोग्राम में कुछ नवाण आणिजे। सो असां सोशल मीडिया जे जहान में झाती वारो जेको सिलसिलो आहे उनखे कुछ ब्रेक ॾिनी आहे, उहो ज़रूरु ईंदड़ ॾींहनि में प्रोग्राम में शामिल कंदासीं। पर हिन हफ़्ते असांजी कोशिशि इहा आहे त प्रोग्राम में कुछ जेके किताब आहिनि उन्हनि खे इंट्रोड्यूस कराइजे, उन्हनि जा जेके रिव्यूज़ आहिनि उहे अव्हां सां शेयर कजनि। ऐं अॼु उन सिलसिले में जंहिं किताब जो असां इंतख़ाब कयो आहे, जंहिंजी चूंड कई आहे, उहो किताबु आहे मैं साहिर हूं। साहिर लुधियानवी साहब जो ही किताबु आहे ऐं साहिर लुधियानवी कंहिं बि तारुफ़ जा मोहताज न आहिनि। ऐं जेकॾहिं ईअं खणी चइजे त ग़लति न हूंदो त साहिर लुधियानवी तरक़ी पसंद शाइर हुजण सां गॾोगॾु जेके आहिनि उहे रुमानवी शाइर आहिनि ऐं असां सभिनी जे दिलनि जा तर्जुमान शाइर साहिर लुधियानवी जी ही आप बीती आहे। उन्हनि जो किताबु आहे जेको ताज़ो शाया थियो आहे, मैं साहिर हूं। ही किताबु पढ़ण सां घटि में घटि मूंखे पंहिंजे फेवरेट शाइर जे हवाले सां तमामु ज़बरदस्त मालूमात मिली। उन्हनि जी ज़िंदगीअ जे हवाले सां, उन्हनि ज़िंदगी कीअं गुज़ारी, कहिड़ियुनि मुश्किलातुनि खे उन्हनि मोह ॾिनो, नंढपण खां वठी जवानी ताईं हुननि केतिरा इश्क कया, केतिरनि इश्क करण में हू नाकाम विया, किथे किथे उन्हनि ट्राए कयो, किथे हू फॿिया किथे न फॿिया। ऐं उन सां गॾोगॾु फिल्म इंडस्ट्री में उन्हनि जो कीअं अचणु थियो, उन्हनि पंहिंजो नाव कीअं कमायो, केतिरनि फिल्मनि में उन्हनि गीत लिखिया ऐं पंहिंजे दौर जा उहे कीअं जेके आहिनि उहे महांगा तरीन शाइर हुआ। सो साहिर लुधियानवी जो ही जॾहिं किताबु मूं पढ़ियो त खोड़ शयूं मूंखे जेके आहिनि उहे ॾिसण जे लाइ ऐं साहिर साहिब जे लाइ सम्झण जे लाइ मिलियूं। उन्हनि जे हवाले सां सभु खां जेका अहम ॻाल्हि हुई मुंहिंजे लाइ ऐं जेका स्टार्टिंग में उहा इहा हुई त साहिर लुधियानवी जंहिंजो अव्हांखे ॿुधाईंदा हलां त जंहिंजे वालिद साहिब जूं 11 शादियूं थियल हुयूं। कैन यू इमेजिन 11 शादियूं उन्हनि जे वालिद साहिब जूं थियल हुयूं ऐं कंहिं बि घरवारी खां उन्हनि खे पुट जो औलाद कोन हो ऐं नेठि उन्हनि जेका सभ खां नंढी घरवारी हुई यानी साहिर जी जेका अमड़ हुई उन्हनि मंझां साहिर जी पैदाइश थी। ऐं साहिर लुधियानवी जेको नंढपण आहे उहो इंतिहाई जेको आहे खणी चइजे त ॾाढो ख़तरनाक मरहलनि मंझां गुज़रियो, छाकाणि त जेको उनजो पीउ हो उहो हिकिड़ो टिपिकल ज़मींदार घराणे सां तालुक़ु रखंदड़ हो या उनजी ज़हनियत हुई अहिड़ी, छाकाणि उनजे ई करे उनजी अमड़ ऐं उनजे पीउ जे विच में खोड़ सारा झेड़ा थींदा रहंदा हुआ। नेठि उन्हनि जे विच में अलहदगी थी वई, मामिलो कोर्ट ताईं पहुतो। साहिर जीअं पीउ जो इकलौतो पुटु हो सो हुन कोर्ट में एप्लीकेशन ॾिनी त मुंहिंजी जेका घरवारी आहे उहा साहिर जी बहितर तरबियत नथी करे सघे, उनजे करे साहिर संदसि हवाले कयो वञे। पर साहिर नंढे हूंदे ई कोर्ट में पंहिंजे पीउ जे ख़िलाफ़ु गवाही ॾिनी ऐं उन्हनि पंहिंजी माउ सां गॾु रहण जो फ़ैसिलो कयो। जॾहिं हू बिल्कुलु अञा नंढो ॿारु हो त उनखां पोइ उनजो पीउ उन ते तमामु घणो नाराज़ थियो ऐं साहिर जी माउ खे इहा धमकी ॾिनी त जेकॾहिं साहिर मुंहिंजो न आहे त आउं हिन खे तुंहिंजो बि थियणु न ॾींदुसि ऐं हिन खे आउं या अगवा कराईंदुसि या हिन खे क़तलु कराए छॾींदुसि। इहा धमकी उनजी माउ जे लाइ काफ़ी परेशान कंदड़ हुई ऐं एतिरे क़दुरु जो उन ज़माने में संदसि माउ पंहिंजे हथ जा जेके सोना कंगण हुआ उहे खपाए करे उनजी हिफ़ाज़त लाइ हिकिड़ो चौकीदार मुक़ररु कयो त जॾहिं हू साहिर स्कूल वेंदो हो त उहो चौकीदार उन सां गॾु वेंदो हो त किथे उनजो वालिद ई उनखे नुक़सानु न पहुचाए। मुहियुद्दीन, तव्हांखे ॿुधाईंदो साहिर जो असल नालो जेको हो उहो मुहियुद्दीन हुयो ऐं हीउ उनजो जेकॾहिं त तख़ल्लुस आहे लुधियाना सां उनजो वास्तो हो ऐं साहिर जी पैदाइश हवाले सां ख़बर आहे त 8 मार्च 1921 ते उन्हनि लुधियाना में जनमु वरितो। ऐं इंट्रस्टिंग ॻाल्हि इहा आहे हीअ किताबु जीअं जीअं अव्हां पढ़ो था त नवां नवां जेके आहिनि उहे राज़ साहिर जे हवाले सां अव्हां ते खुलनि था। त उहा लुधियाना जी कॉलेज जंहिं मां साहिर खे नेकाली ॾिनी वई हुई, अॼु उन कॉलेज जो नालो ई साहिर लुधियानवी कॉलेज आहे। सो हीउ कहिड़ो वॾो एज़ाज़ु आहे उन माण्हू जे लाइ त जंहिं मां उनखे बेदख़ल कयो वियो हुजे, कढियो वियो हुजे उन कॉलेज मां। उन कॉलेज जो अॼु फ़ख़्र सां उन कॉलेज जा जेके इंतिज़ामिया या शागिर्द आहिनि उहे ॿुधाईंदा आहिनि त हीउ साहिर जे नाले सां कॉलेज आहे। किताबु त काफ़ी डिघो आहे ऐं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ इंडिया में ई पब्लिश थियो, उनखां पोइ हिते पाकिस्तान में ई पब्लिश थियो आहे। टोटल रिसर्च ते मुश्तमिल ही किताबु आहे मैं साहिर हूं ऐं इन में खोड़ उनजा जेके आहिनि उहे वाक़िया बयानु थियल आहिनि त साहिर कीअं हिंदुस्तान खां पोइ पाकिस्तान आयो, हिननि लाहौर में रहणु शुरू कयो ऐं शुरूआती सालनि में ई हिननि जो जेको नज़रियो हो कॉलेज जे ज़माने खां ई कम्युनिस्ट पार्टी सां हुननि जो वास्तो हो। सो उनजे करे हू इनकलाबी हुआ, तरक़ी पसंद हुआ ऐं पाकिस्तान जो जेको माहौल हो उहो इन्हनि खे सूट न पियो करे ऐं हिननि ते फ़ौजी जनता जेका हुई उन्हनि केस दाख़िल कयो, जंहिंखां पोइ 1949 में ई साहिर वापसि हिंदुस्तान मोटी वियो ऐं हू लुधियाना बदिरां मुंबई में रहणु लॻो। मुंबई जंहिंखे हू सदाईं पसंदि कंदो हो, ख़्वाब नगर जंहिंखे चयो वेंदो आहे, उते ई हिन पंहिंजनि ख़्वाबनि जी साभियां जे लाइ स्ट्रगल कई ऐं उते स्ट्रगल हिननि जी जेका आहे उहा काफ़ी ॾुखाईंदड़ बि आहे। अहिड़ा अहिड़ा मरहला बि आया जॾहिं साहिर वटि खाइण जे लाइ कुझु कोन हूंदो हो, सिगरेट पीअण खे हू अफोर्ड न करे सघंदो हो, उन्हनि जे लाइ रिहाइश जो तमामु घणो मसइलो हूंदो हो,
हिकिड़ो दौरु अहिड़ो बि आयो जो हुनखे हिकु भेरो ॿीहर पंहिंजी माउ जा जेके माउ जो सोन आहे उहो खपाइणो पियो। ऐं पोइ हिकिड़ो दौरु अहिड़ो बि आयो जॾहिं साहिर जॾहिं गीत लिखणु शुरू कया ऐं पहिरियों त प्रोड्यूसर जेके आहिनि मुख़्तलिफ़ मौसीक़ार जेके उन्हनि जे दरनि ते कीअं चकर काटींदो रहियो, उहो सॼी माना जेका कथा आहे उहा हिन में बयानु थियल आहे, हुनजो दर्द बयानु थियल आहे। उनखां पोइ जॾहिं साहिर खे मञता मिलणु लॻी, उनजा गीत जेके आहिनि उहे सुपर डुपर हिट थियणु लॻा ऐं उन दौर में इहो मशहूरु थियणु लॻो त जेकॾहिं गीत हुजनि साहिर लुधियानवी जा लिखियलु, R.D. बर्मन जी हुजे मौसीक़ी ॾिनल उन्हनि खे, त उहा फिल्म हिट थियणी आहे। अहिड़ी रीति साहिर पंहिंजे ज़माने जो सभ खां जेको आहे महांगो शाइर थी करे उभरियो ऐं उन्हनि 200 खां वधीक हिंदी फिल्मुनि जे लाइ जेके आहिनि उहे गीत लिखिया। उन्हनि जे मशहूरु गीतनि में जेकॾहिं मूंखे ॿुधाईंदो हालात में पल दो पल का शाइर हूं, यकीनन अवां मुंहिंजा शायदि ई कोई अहिड़ो माण्हू हुजे जंहिंजो इहो गीत न ॿुधल हुजे। उनखां पोइ जो वादा किया है निभाना पड़ेगा, उनखां पोइ वरी जेकॾहिं अचूं चलो एक बार फिर से अजनबी हो जाएं हम दोनों, मिलती है ज़िंदगी में मोहब्बत कभी कभी, जाने वो कैसे लोग थे जिनको प्यार के बदले प्यार मिला। लातादाद गीत, हज़ारनि जी तादाद में गीत उन्हनि लिखिया। 200 खां वधीक फिल्मुनि में उहे गीत आया। उनखां सवाइ वरी जेके संदसि गज़ल आहिनि, नज़म आहिनि, इनकलाबी क़िस्म जा, ख़ासि तौर ते ताजमहल जे हवाले सां जेको उनजो नज़म आहे, औरतुनि जे हवाले सां जेके उनजी जेका शाइरी आहे, उन करे साहिर समूरनि दिलनि जो तर्जमान शाइर, असां सभिनी जे दिलनि जो तर्जमान शाइर, तरक़ी पसंदि जेके माण्हू आहिनि उहे उनखे तमामु घणो पसंदि कनि पिया। ऐं रोमानवी जेका ज़िंदगी आहे कंहिंखे पसंदि न हूंदी, उन्हनि सभिनी जो ई शाइर आहे। ऐं खोड़ ॻाल्हियूं आहिनि हिन किताब में, ज़ाहिर असां वटि टाइम मुख़्तसर आहे, सो आउं छा अव्हां सां बयानु करे सघां थो। पर हीअ किताब पढ़ण सां जेके ॻाल्हियूं मूंखे साहिर साहिब जे लाइ ख़बर पयूं, सो उहे इहे हुयूं त साहिर पंहिंजी ज़िंदगीअ में हूअं त खोड़ इश्क कया हूंदा, पर 5 अहिड़ा इश्क हुआ जंहिंजो एतिराफ़ु हुननि पंहिंजे हिन किताब में कयो आहे। शागिर्दी जे ज़माने खां वठी जंहिं छोकिरी खे हुननि पसंदि करणु शुरू कयो, इतफ़ाक़ सां उहा शागिर्दी जी ज़माने में ई कंहिं बीमारी जे करे उनजी फौतगी थी वई। उनखां पोइ हिकिड़ी ॿी जेका छोकिरी हुई उनखे हू पसंदि करणु लॻो, हिक ॿिए खे ख़त वग़ैरह लिखंदा हुआ। ऐं एतिरे क़दुरु जो जॾहिं ही लाहौर में हो त उहा छोकिरी जेका आहे उहा हिंदुस्तान खां हिन सां मिलण जे लाइ लाहौर अची पहुती, पर हिन शादी खां इनकार करे छॾियो, छाकाणि त उन वक़्तु साहिर बेरोज़गार हो, संदसि ज़िंदगीअ जा हालात सही न हुआ ऐं हिननि इनकार कयो। ऐं उहा जेका छोकिरी जेका हिन जी मोहबत में हिंदुस्तान खां पाकिस्तान आई हुई, उहा दिलि बर्दाश्ता थी वापसि हली वई। ऐं हिनखे ख़बर बि हुई त हू जॾहिं हिते आई आहे वापसि वेंदी त मारिजी वेंदी, पर हुन छोकिरी ईअं कयो जो पंहिंजे पुराणे दोस्त सां शादी करे छॾी। ऐं हुनजो इतला जॾहिं साहिर ताईं पहुतो त साहिर काफ़ी ॾुखारो थियो। उनखां अॻिते हली वरी हिकिड़ी अहिड़ी छोकिरी जंहिंसां हिन मोहबत कई ऐं हुनजो पीउ जेको आहे उहो अची हिन वटि पहुतो ऐं हिन सां जेका कुझु हिन जी ॻाल्हि ॿोल्हि थी आहे किताब में हिन उनखे बयानु कयो आहे। नेठि हिन उनखे बि चयो। अमृता प्रीतम जो जेको इश्क आहे उनजे बारे में त दुनिया खे ख़बर आहे, पर आउं उन्हनि इश्कनि जी ॻाल्हि पियो कयां साहिर जेके इश्क कया जंहिंजी घटि माण्हुनि खे शायदि ख़बर हूंदी। उनखां पोइ अचूं था त साहिर जूं ज़ाहिर आहे उन दौर में केतिरियूं मदाह हूंदियूं छोकिरियूं जेके हिनखे ख़त लिखंदियूं हुयूं। उन्हनि मदाहनि मंझां ई हिकिड़ी छोकिरी अहिड़ी बि हुई। हिकिड़े ॾींहुं साहिर जॾहिं ख़तु खोलियो त उन में हिकिड़ी ख़ूबसूरत छोकिरी जो ख़तु त हुई हो, पर उन में हिकिड़ी तस्वीर बि हुई ऐं नेठि उहा छोकिरी साहिर खे बि वणणु लॻी ऐं उन्हनि ॿिन्ही विच में ख़तो किताब जो सिलसिलो शुरू थियो। ऐं हिकिड़े ॾींहुं जॾहिं उहो ख़तो किताब जो सिलसिलो वधी वियो त हिकिड़े ॾींहुं उन छोकिरी ख़त में इज़हार कयो त हू शादीशुदा बि आहे, पर पंहिंजे मुड़ुस खे छॾे हू अव्हां सां शादी करणु चाहे थी, यानी साहिर सां शादी करणु चाहे थी। त साहिर उनजे बावजूदि बि उन सां शादी करण लाइ तयारु थी वियो ऐं हू उन सां मिलण जे लाइ हैदराबाद दखन पहुची वियो। ऐं उते हू पंहिंजे दोस्त जे घर रुकियो जिते उहा औरत हुन सां मिलण जे लाइ आई ऐं हुननि उन ॾींहं ते कोशिशि कई त मौलवी खे हथु कजे ऐं उन्हनि जो निकाह थिए, पर इतफ़ाक़ सां उन ॾींहुं मौलवी न मिली सघियो ऐं उनजो जेको मुड़ुसु आहे उहो उनखे ॻोल्हींदो ॻोल्हींदो उते अची पहुतो। ऐं उनजो मुड़ुस बि इहो तइ कयो त तोड़े जो हू संदसि घरवारी आहे, पर हू मोहबत साहिर सां करे थी, उनजे करे हू बि खेसि छॾण लाइ तयारु आहे जेकॾहिं साहिर सां शादी करे थो। त ॿिए ॾींहुं इहो तइ थियो त सुभाणे ई मौलवी खे हथु कबो ऐं हिन ॿिन्ही जो निकाह कराइबो। एतिरे ताईं जंहिं दोस्त जे घर में साहिर टिकियल हो उन दोस्त जी घरवारी उन औरत खे सम्झायो त ॾिस तूं शादीशुदा आहीं, तुंहिंजी ज़िंदगी आहे, तुंहिंजो मुड़ुसु आहे, तुंहिंजा ॿार आहिनि, हिन जे करे उन्हनि खे छॾे तूं साहिर सां शादी न कर। ऐं उन दोस्त जी घरवारी जी नसीहत शायदि उन ते एतिरो असरु कयो जो ॿिए ॾींहुं साहिर उन दोस्त जे घर उन औरत जो इंतज़ारु कंदो रहियो, पर हू वापसि कोन आई। पहिरें ॾींहुं मौलवी कोन मिलियो, ॿिए ॾींहुं ते उहा औरत कोन आई। अहिड़ी रीति साहिर जी उन सां शादी न थी सघी। अॻिते हली हिकु ॿ हुन ॿिया इश्क कया, पर को बि हुनजो जेको इश्क आहे खणी चइजे त उहो कामयाबु कोन वियो ऐं समूरी ज़िंदगी साहिर शादी न करे सघियो।
इते अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त साहिर हिन किताब में बयानु कयो आहे त जेकॾहिं अव्हीं कामयाबु माण्हू थियो था त अव्हां जूं उहे ख़्वाहिशूं उहे ॻाल्हियूं बि तस्लीम कयूं वञनि थियूं जेकी नॉर्मल ॾींहंनि में शायदि कॾहिं बि पूरियूं न थियनि। साहिर हिन किताब में लिखे थो त हिकिड़े ॾींहुं ईअं थियो जो हिकिड़ो माण्हू संदसि दरवाज़े ते आयो। उन अर्ज़ु कयो त आउं बेरोज़गारु आहियां पर आहियां वॾो कलाकार, मूंखे मुख़्तलिफ़ जेके साज़ आहिनि उहे वॼाइण अचनि था पर अॼुकल्ह बेरोज़गारु आहियां ऐं मुंहिंजी मदद कयो। साहिर हिन खे चयो त कुझु इंतज़ारु कर, शाम जो मुंहिंजे हिकिड़े गाने जी रिकॉर्डिंग आहे ऐं तोखे उते वठी हलंदुसि। जॾहिं साहिर हुनखे वठी स्टूडियो पहुतो आहे, उनखां पुछा कयईं त तूं कहिड़ो साज़ वॼाए सघीं थो, त हुन चयो त माफ़ु कजो, मूं असां कूड़ ॻाल्हायो, मूंखे को बि साज़ वॼाइणु न ईंदो, बसि आउं ज़रूरतमंद आहियां ऐं ग़रीब आहियां, मुंहिंजी मदद कयो। त साहिर हुनखे चयो त का ज़रूरत कोन्हे माफ़ी वठण जी, तूं मूंसां गॾु अचु। ऐं साहिर हुनखे स्टूडियो में वठी वियो। पहिरियां ई हुनखे सम्झाए छॾियईं त दिलो घड़ो जेको थींदो आहे इहो असां तव्हांखे रखी ॾींदासीं, बसि रखी जॾहिं आउं तोखे इशारो कयां त घड़े ते ई ॿ चंबा आणी छॾिजांइ, आउं चवंदुसि तूं मौसीक़ार आहीं, तोखे पैसा वठी ॾींदुसि। हुन चयो साईं मूंखे घड़ो वॼाइण बि न आहे ईंदो। हुन चयुसि का ॻाल्हि न आहे, जॾहिं मुंहिंजो इशारो तूं ॾिसी त बसि टन करे छॾिजांइ, मतिलबु तुंहिंजी ॾिहाड़ी ख़रीद थी वेंदी। त जॾहिं साहिर उते स्टूडियो में ॻाल्हायो त भई हीउ मौसीक़ार आहे, मूंसां गॾु आयो आहे, घड़ो वॼाईंदो आहे, त उन्हनि इनकार करे छॾियो त साहिर साहिबु ऑर्केस्ट्रा म्यूज़िक जी ज़बान जेके सम्झंदा हूंदा उन्हनि ख़बर हूंदी त उन में घड़े जो को रोल ई कोन्हे, सो घड़े खे असीं कीअं था शामिलु करे सघूं ऑर्केस्ट्रा में। त साहिर हुनखे चवणु लॻो त जेकॾहिं घड़ो उन में शामिलु न थींदो त सम्झो त मुंहिंजो इहो गीत बि रिकॉर्ड न थींदो। नेठि ॻाल्हि नौबत जेका आहे उन ताईं पहुती जो उहे माण्हू एग्री थिया त चलो घड़े जो उन में एडिशन कयूं था। थियो ईअं ई जो ॾिहाड़ी हुनखे शाम जो 500 रुपया साहिर वठाए ॾिनी। साहिर जो चवणो त मूंखे बि ख़बर आहे त ऑर्केस्ट्रा में घड़े जो को बि किरदारु न आहे हूंदो, पर मूं मञराइण पिए चाहियो, मूं दुनिया खे ॿुधाइण पिए चाहियो त जेकॾहिं अव्हीं कामयाबु थियो था पंहिंजी फील्ड में त अव्हांजी ख़्वाहिश भले जाइज़ न बि हुजे उनखे बि मान ॾिनो वेंदो आहे। सो अव्हां बि जेकॾहिं ज़िंदगी में कामयाबु थी वेंदा ऐं थियणु चाहियो था, महिनत कंदा त अव्हांजी नाजाइज़ ख़्वाहिश खे बि जेको आहे उहो पूरो कयो वेंदो। ऐं अहिड़ा लातादाद वाक़िया आहिनि। साहिर जो हिकिड़ो दोस्त हुनखे छॾे जॾहिं वापसि पंहिंजे शहर वञे पियो त साहिर तॾहिं कुझु बि कोन हो ऐं साहिर हुनखे चयो हो त जेकॾहिं तूं ॿीहर जॾहिं बि तूं वापसि ईंदे मुंबई त आउं पंहिंजी टैक्सी में, पंहिंजी गाॾी में, कार में तोखे रिसीव करणु ईंदुसि। उन टाइम उन्हनि वटि जेके आहिनि सो टैक्सी जा पैसा कोन हुआ ऐं वाक़ई अहिड़ो दौर बि आयो जो जॾहिं उहो दोस्त हुनजो वापसि मोटी आयो त साहिर हुनखे पंहिंजी गाॾी में वठणु आयो ऐं उनखे बंगले में तरसायो। सो खोड़ यादगार वाक़िया हिन किताब में साहिर बयानु कया आहिनि। हीउ उनजो यादगार किताबु आहे, इंतिहाई ज़बरदस्त किताबु आहे। सो मूं पढ़ियो, मूंखे ॾाढो हिन किताबु मज़ो ॾिनो आहे। सो अव्हां सभई बि जेकॾहिं हीअ किताबु पढ़णु चाहियो था त सियालकोट में हिकिड़ी पब्लिकेशन आहे, उन्हनि हीउ जेको किताबु आहे उहो शाया कयो आहे बुक कार्नर जे नाले सां। जहलम, माफ़ु कजो, जहलम जो हीउ इदारो आहे बुक कार्नर, नेट ते अव्हांखे मिली वेंदो। उन्हनि वटि हीउ स्टॉक मौजूदु आहे ऐं अव्हां बि घुराए हीउ किताबु जेको आहे उहो पढ़ी सघो था। सो कोशिशि कईसीं त मुख़्तसिर हिन जो रिव्यू कयूं। में साहिर हूं, साहिर जी आपबीती आहे हिन में बयानु थियल, हुन जा खोड़ दिलचस्प ऐं इंट्रस्टिंग ऐं उत्साहींदड़ जेके आहिनि सो किसा हिन किताब में बयानु थियल आहिनि। मुख़्तसिर टाइम में मूं कोशिशि कई त साहिर जा इश्क, साहिर जी स्ट्रगल, उनजो नंढपणु, उनजे पीउ जो उन सां रवैयो। अच्छा, वेंदे वेंदे अव्हांखे ॿुधाईंदो हलां त साहिर ते जेको उनजे पीउ नालो रखियो मुहिउद्दीन, उहो बि इन जे करे रखियो हो छाकाणि त उहो साहिर जे पीउ जे हिकिड़े दुश्मन जो नालो हो। ऐं साहिर जो पीउ साहिर ते इहो नालो इन जे करे रखियो त जीअं आउं तोखे ॾिसंदो रहियां त मूंखे पंहिंजो दुश्मन जेको आहे उहो यादि ईंदो रहे। इन मां अव्हीं अंदाज़ो करे सघो था त संदसि पीउ जी हुन सां केतिरी मोहबत हुई या उन सां केतिरी नफ़रत हुई जो पंहिंजे दुश्मन जो जेको नालो आहे पंहिंजे पुट ते हुननि रखियो। ऐं हुनजी माउ सां जेको हुनजो रवैयो हो उनजो अंदाज़ो अव्हां उन मां ई करे सघो था, जंहिंजे करे हुनजी माउ हुनजे पीउ खे छॾे ॾिनो ऐं उहा हुनजी 11हीं घरवारी हुई। सो असांखे उमेदु आहे त हीउ जेको असां एडिशन कयो आहे किताब में बुक रिव्यू जे हवाले सां उहो यकीनन अव्हांखे पसंदि आयो हूंदो। हिते वक़्तु थिए थो मुख़्तसिर ब्रेक जो, असीं वठूं था ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ जॾहिं असीं वापसि मोटी ईंदासीं त सिंध जी हिकिड़े इंतिहाई बहादुर ऐं आउं चवंदुसि बासलाहियत जेका न्याणी आहे उन सां अव्हांजी कराईंदासीं मुलाक़ात। सांगड़ डिस्ट्रिक्ट सां हुनजो तालुक़ु आहे ऐं पाण दुनिया जो मुख़्तलिफ़ ख़ितनि में वञी हू कमु करे चुकियूं आहिनि। पोइ यमन जी जंग हुजे, ॾखण सूडान जी जेका आहे ख़तरनाक सूरत हाल हुजे उते, या दुनिया जा जेके ॿिया ख़तरनाक इलाइक़ा आहिनि उते उन्हनि कमु कयो आहे ऐं अॼुकल्ह सिंध सूबे में हिकिड़े इंटरनेशनल इदारे सां गॾु कमु कनि पियूं थियूं। सो उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन्हनि जे करियर जे हवाले सां, सिंध जी अॼु जी औरत जे हवाले सां, पढ़ाई जे हवाले सां ऐं नौजवाननि जे हवाले सां केतिरा मौक़िया आहिनि डेवलपमेंट सेक्टर में ऐं हू कीअं पाण खे मञाए सघनि था। सो खोड़ सारियूं उन्हनि सां ॻाल्हियूं कंदासीं पर मुख़्तसिर ब्रेक खां पोइ।
नाज़िम ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर द मॉर्निंग ऑफ धरती में असां सभिनी खे चऊं था भलीकार ऐं हिन वक़्तु जे महिमान शख़्सियत असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे उन्हनि जे ज़िंदगीअ जे सफ़र जी जेका कहाणी आहे उहा काफ़ी मुश्किलातुनि ते ज़रूरु मुश्तमिल आहे पर काफ़ी उत्साहींदड़ बि आहे। उन्हनि सांगड़ जे हिकिड़े नंढे ॻोठ में जनमु वरितो ऐं उन्हनि शुरूआती तालीम खां वठी ऑस्ट्रेलिया में जॾहिं डिग्री उहा हासिलु करे वापसि आयूं तेसि ताईं जेके मुश्किलातुनि खे जिन खे मोह ॾिनो इवन जॉब करण जे हवाले सां जेके उन्हनि खे परेशानियूं दरपेश आयूं पर तंहिंजे बावजूदि एतिरे रंडकनि जे बावजूदि हू ज़िंदगीअ जे सफ़र खे मुसलसिल अॻिते वधाईंदियूं वयूं ऐं हिमत ऐं बहादुरी सां हुनजो मुक़ाबिलो कंदियूं रहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु हू हिकु अहम इदारे में हिकिड़ी अहम पोस्ट ते वेठियूं आहिनि न रुॻो अॼु पर उनखां पहिरियां बि हू दुनिया जे मुख़्तलिफ़ ख़ितनि में कमु करे चुकियूं आहिनि। एतिरे ताईं यमन हुजे सूडान हुजे ऐं ॿिया जेके गंभीर इलाइक़ा आहिनि उते हू मुख़्तलिफ़ जेके प्रोजेक्ट आहिनि उन्हनि में न रुॻो उन्हनि कमु कयो पर उन्हनि खे लीड बि करे चुकियूं आहिनि। सो इहो चवंदे मूंखे को बि उहो न पियो थिए त हू अॼु जेके सिंध जी औरत आहे न्याणी आहे उन्हनि जे लाइ रोल मॉडल जो दर्जो रखनि थियूं। सो मैडम शबनम बलोच अॼु असांजी महिमान आहे ऐं अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं। मैडम मूंखे भलीकार चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। थैंक यू सो मच, महिरबानी। ठीकु आहे, मूं मुख़्तसर कयो अव्हांजो प्रोफाइल छाकाणि त एॾो डिघो आहे ऐं नो डाउट एतिरो बाहिमत बि आहे माण्हू जॾहिं पढ़े थो न त काफ़ी उत्साह मिले थो। सो मूं त ईअं ई चंद सेकेंडनि में खणी ॿुधाए छॾियो मुंहिंजे तरफ़ां त आसानी सां चवणु हो पर इन्हनि सभिनी मामलनि खे जेको माण्हू फेस कंदो आहे न उनखे ई अंदाज़ो हूंदो आहे त अर्ली एजुकेशन खां वठी ऑस्ट्रेलिया जी डिग्री उनखां पोइ वापसि जेको माण्हू अचे उनजे लाइ बि जॉब करणु एतिरो मसइलो हुजे त इन्हनि समूरनि मामलनि खे अव्हां कीअं फेस कयो जेकॾहिं 5 लफ़्ज़नि में ॿुधाइणु चाहियो। पुछण जो रीज़न सिर्फ़ु इहो ई आहे त जेके ॿिया वालदेन असांखे ॾिसनि पिया या जेके ॿियूं न्याणियूं ॾिसनि पियूं जीअं उन्हनि खे कुझु उत्साह मिले। या थैंक यू सो मच नसीर, महिरबानी सभिनी खां पहिरीं त तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो ऐं तव्हांजी जेका स्टोरी ॿुधाई पे यकीन करियो मतिलबु अगरि मां पंहिंजे हिसाब सां ॾिसां या मूं जहिड़ी ॿियूं काफ़ी सारी छोकिरियूं हूंदियूं इहा हर छोकिरी जी कहाणी हूंदी। सिंध में मां सम्झां थी कंहिं बि औरत जे लाइ जिदोजहद करणु या कंहिं बि फील्ड में कंहिं बि शोबे में कंहिं बि हिसाब सां कामयाबी करणु या को मुक़ाबिलो करणु या कंहिं बि हवाले खां रेज़िस्ट करणु आसान कोन्हे त इहा कहाणी हर कंहिंजी हूंदी। ऐं पर केतिरे वक़्तु ताईं ईअं हो जो असां इनखे ईअं सम्झंदा हुआसीं त वी आर बॉर्न फॉर इट माना इहो ईअं ई हूंदो आहे शायदि इहो असांजो नसीबु आहे ऐं यू नो दिस इज़ वाट वी फेस एवरी डे सो दिस इज़ काइंड ऑफ नॉर्मल त असांजे लाइ काफ़ी नॉर्मल हो। पर बाद में जॾहिं असां दुनिया में उथियासीं वेठासीं ऐं माण्हुनि असांखे चवणु शुरू कयो वाओ दिस इज़ एन एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टोरी ऐं तव्हां सभु कुझु कीअं कयो इहो त ॾाढो ॾुखियो हूंदो आहे त पोइ असां हुनखे डिफरेंट तरीक़े सां सोचणु लॻो त शायदि वाक़ई इहो सभु कुझु ॾुखियो हूंदो आहे। नो वंडर ॾुखियो हुयो ज़रूरु पर मां सम्झां थी हिते अहिड़ियूं काफ़ी सारियूं औरतूं आहिनि जिन जूं अहिड़ियूं कहाणियूं आहिनि बट उन्हनि उहे इनविज़िबल आहिनि ऐं तव्हांजो ऐं असांजो रोल आहे त उन्हनि खे विज़िबल कजे माण्हुनि खे ख़बर पवे। ऐं असां कोशिशि कंदा आहियूं अहिड़ा खोड़ किरदार हिन ई प्रोग्राम में घुराइनि ऐं उनजो सबबु हिकिड़ो त उन्हनि खे ट्रिब्यूट पेश करणु ऐं ॿियो ॿियनि जे लाइ मैसेज पहुचाइणो त ॾिसो त जेकॾहिं हीअ हिमत ऐं बहादुरी सां मुख़्तलिफ़ मसइलनि खे फेस करे हिते पहुची सघंदो त वाए नॉट तव्हां। सो आउं जेकॾहिं वरी अचां अव्हांजी कॉलेज खां पोइ यूनिवर्सिटी लाइफ ते त टंडोजाम ज़रे यूनिवर्सिटी ऐं इंजीनियरिंग में ज़रे इंजीनियरिंग जेका उन में अव्हां डिग्री हासिलु कयो उनखां पोइ जेको ऑस्ट्रेलिया वञणु थियो स्कॉलरशिप जे थ्रू उहो जेकॾहिं असां सां शेयर कयो। थैंक यू वेरी मच। मतिलबु मां जीअं तव्हां ॾिठो हूंदो ज़ाहिर मां हिकु सफ़ा जहिड़े तरीक़े सां सिंध जा ॻोठ हूंदा आहिनि उते औरतुनि खे केतिरो एक्सपायर हूंदो आहे। मां जॾहिं 4th क्लास में हुओ त असां ॻोठ मां लॾे शहर में आयासीं। मूंखे अॼु बि यादि आहे ॻोठ खां शहर ताईं सांगड़ ताईं असांजे ॻोठ खां बस जो सफ़र मां सम्झां थी 1 कलाक जो हूंदो पर उहो मुंहिंजो पहिरियों सफ़र हो। मूंखे लॻो इहो केॾो त डिघो सफ़र आहे शायदि कॾहिं ख़तमु ई कोन थींदो दैट आई स्टिल रिमेंबर। उनखां पोइ जॾहिं शहर जे स्कूल में आयासीं 4th क्लास में उते सिंधी मेन स्कूल हुयो। हाणे मां पहिरीं दफ़ा हिकिड़ी बहिराड़ी जी छोकिरी जॾहिं शहर जे स्कूल में आयसि ऐं जेसीं ताईं मां स्कूल में हुयसि न आई वॉज़ लाइक अ टॉप स्टूडेंट। मां एतिरी होशियारु हुयसि मूंखे सिर्फ़ु हिकिड़े दफ़ा काशे ॾिसणी पवंदी हुई पोइ मां माना आई वॉज़ ओनली 3 when I was enrolled त मूंखे सभु सॾु करे चवंदा हुआ तूं एतिरी नंढड़ी कीअं थी पढ़ी वञी त 8th 9th क्लास जी छोकिरियूं जेके हुयूं मां तक़रीरुनि में पढ़ाई में उन्हनि सां मुक़ाबिलो कंदी हुअसि त आई वॉज़ लाइक अ नोन फॉर इट। पर जॾहिं मां शहर में आयसि त मां माना जीअं चइजे न हिकिड़ो कल्चरल शॉक यू नो द अर्बन गर्ल्स एंड द अर्बन काइंड ऑफ एनवायरमेंट शहरी छोकिरियूं शहरी मास्तरियाणियूं ऐं सॼो उहो एनवायरमेंट हो त मां मूंखे हिकिड़ी माना माठ लॻी वई। मूंखे सम्झ कोन पियो आयो त मूंखे लॻो त मूंखे त इहो सभु कुझु अचे ई कोन थो अहिड़े क़िस्म जूं स्पाइसी स्टोरीज़ ॻाल्हाइणु अहिड़ी क़िस्म जूं ॻाल्हियूं करणु इहे सभु कुझु करणु त माना उहे 6-7 साल स्कूल वारा बि जेके हुया प्राइमरी स्कूल एंड देन हाई स्कूल आई वॉज़ लाइक ए क्वाइट स्टूडेंट। मूंखे दिलि में ख़बर हूंदी त तॾहिं आसान शयूं मूंखे अचनि त थियूं बट आई वॉज़ नॉट एबल टू आर्टिकुलेट मूंखे कुझु ख़बर कोन्हे थियो कीअं चइजे। तंहिंजे करे उतां खां वरी जॾहिं मां यूनिवर्सिटी पहुतसि त उहो मुंहिंजे लाइ उन वक़्तु माना तमामु वॾो एक्सपायर हुयो। हालांकि ज़रे यूनिवर्सिटी बि माना बहिराड़ी जा शागिर्द उते अचनि था
पर उते अचण ऐं यू नो उन वक़्तु वरो एक्सपीरियो त सिंध जे हर शहर जा छोकिरा छोकिरियूं उते पढ़नि था, उन्हनि सां उथणु वेहणु, इंजीनियरिंग जी डिग्री, हॉस्टल में रहणु, त उहो माना उन वक़्तु मुंहिंजो वॾे में वॾो एक्सपीरियो हुयो। सो नो डाउट मूं मास्टर्स कई हुतां इंजीनियरिंग में, उनखां पोइ तव्हांखे ख़बर आहे समाजी पंहिंजो जेको ढांचो आहे, यू हैव टू गेट मैरिड। पोइ मुंहिंजी शादी थी ऐं उनखां पोइ मां शादी खां पोइ मुंहिंजो जेको फस्ट बेबी हुयो ही वॉज़ 3 years old, 3 सालनि जो हो जॾहिं मां मूंखे ऑस्ट्रेलिया जी स्कॉलरशिप मिली ऐं तंहिंखां पोइ ऑस्ट्रेलिया में वियसि। ऐं उहो जेको एक्सपीरियंस हुयो न दैट वॉज़ टोटली डिफरेंट, उन मुंहिंजी लाइफ चेंज करे छॾी। उन में मां बिहेवियर काउंसलिंग ते मास्टर्स कई हुई ऐं उन में जंहिं क़िस्म जो असां लिटरेचर पढ़ंदा हुआसीं, यू काइंड ऑफ अंडरस्टैंडिंग योर ओन थॉट प्रोसेस, त उहो फस्ट एक्सपीरियो छो त असांजी यूनिवर्सिटियुनि में अहिड़े क़िस्म जी न गुफ़्तगू थींदी आहे, न असां सां ॻाल्हाए वेंदो आहे वाट इज़ योर फुल पोटेंशियल, तव्हांजी स्ट्रेंथ छा आहे, तव्हांजी वीकनेस छा आहे, तव्हां अगरि मैथ्स तव्हांखे नथी अचे त यू आर डफर, ॻाल्हाए नथा सघो, सर नथा करे सघो, यू आर डफर, त असां उन माहौल मां आयासीं। सो उहो मुंहिंजे लाइ पैरामाउंट हो। त उते जेके डिफरेंट क़िस्म जा मूं किताब पढ़िया, दुनिया जे माण्हुनि सां उथियसि वेठियसि, उहो हिकिड़ो टर्निंग पॉइंट हुयो। अच्छा, वरी इहा मुंहिंजे लाइ बि इहा हुई, प्रोफाइल में मूंखे नज़र कोन आई त अव्हां जॾहिं ऑस्ट्रेलिया विया त उहो शादी खां पोइ विया, त माना इहो मूंखे सम्झणु चाहींदुसि, पहिरियां बि मूंखे सवाल इहो कयो त जेकॾहिं को मर्द आहे शादी खां पोइ उहा पंहिंजी स्टडी कंटिन्यू रखे, ॿाहिरि वञे त हुनखे ॾाढो एप्रिशिएट कयो वेंदो, ज़बरदस्त। पर जेकॾहिं हिकिड़ी का औरत आहे उहा शादी खां पोइ पढ़ाई कंटिन्यू करे, उहो ॾाढो हिकिड़ो माना हूंदो आहे त हुन ते ख़ानदान में बि तनक़ीद थींदी आहे, त न हाणे कहिड़ी ज़रूरत आहे लाइक दैट या, त पोइ अव्हां हिनखे कीअं फेस कयो हिन समूरे हिनखे, त शादी ॿार बि थी वियो, वरी ऑस्ट्रेलिया हलियो वञणु? इहा सॼी तनक़ीद मूं ते बि थी, मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा घर वारा, एवरीबॉडी, इट वॉज़ ओनली माई हस्बैंड जंहिं मूंखे एनकरेज कयो। मुंहिंजे चकर में उबतो आहे कि शादी खां पोइ सभु कुझु बंदि थी वेंदो आहे, मुंहिंजे चकर में उल्टो थियो, शादी खां पोइ एवरीथिंग वॉज़ लाइक ओपन फॉर मी, ही वॉज़ अ जेंटलमैन, ही इज़ अ जेंटलमैन ऑफ कोर्स। त उन मूंखे काफ़ी एनकरेज कयो ऐं उन वक़्तु असांजी अंडरस्टैंडिंग हुई त भई जेको पंहिंजी अंडरस्टैंडिंग हूंदी आहे त ॿार जेका आहे सिर्फ़ु माउ जी ज़िम्मेदारी आहे, हालांकि ॿार इज़ अ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, पीउ जी बि ओतिरी आहे, फैमिली जी बि ओतिरी आहे, समाज जी बि ओतिरी आहे। त उहे शयूं जॾहिं खां मूंखे सम्झणु मूं शुरू कयूं न, ऐं जॾहिं मुंहिंजे डिफरेंट क़िस्म जे मां डिस्कोर्स में दाख़िल थियसि, व्हेन आई स्टार्टेड गोइंग आउट टॉकिंग टू पीपल, त उन मूंखे स्ट्रेंथ ॾिनी। जॾहिं तव्हां शयूं सम्झणु शुरू था करियो न, मसइलो इहो आहे त असांखे शयूं वञनि थियूं सम्झायूं, असां उनखे क्रिटिकल सवाल कोन था करियूं, जीअं असांखे चयो वियो असां उनखे उन ते ई ईअं जो ईअं हलूं था। पर वैन यू स्टार्ट लुकिंग एट थिंग्स तव्हां पंहिंजे पॉइंट ऑफ व्यू सां, त पोइ दुनिया तव्हांखे डिफरेंट थी लॻे। हिकिड़ी नंढड़ी मां तव्हांखे मिसाल ॾियां, मां अक्सर पंहिंजे स्पीचिस में कोट बि कंदी आहियां, यू नो असां फीमेल्स जे हवाले खां वधीक रेलिवेंट आहे त असां नंढे हूंदे खां माना असां दुनिया मर्द जी नज़र सां ॾिठी आहे, ठीकु आहे। जॾहिं असां नंढा हूंदा आहियूं या तव्हां ॿाहिराड़ी में अञा औरतूं ॾिसो, मायूं सॼो ॾींहुं घर में हूंदियूं आहिनि, ॿाहिरि जी दुनिया सां को इंटरेक्शन कोन्हे। मर्द जेके हूंदा आहिनि ॿाहिरि घुमी फिरी, दोस्तनि सां मिली करे, जॉब करे, सफ़रनामा करे, सभु कुझु करे, उहो अची ॿुधाईंदा आहिनि, दे टेल स्टोरीज़। पोइ उहे जेके कहाणियूं हूंदियूं आहिनि, असां उन नज़र सां दुनिया खे ॾिसंदो, अच्छा दुनिया हीअं हूंदी, अच्छा माण्हू हीअं हूंदा, अच्छा समाज में हीअं थींदो आहे, त यू ट्रस्ट दोज़ स्टोरीज़। एंड तव्हांखे इहो सेखारियो वियो आहे त डोंट ट्रस्ट योर स्टोरीज़ हैज़ नो वैल्यू। त उन ट्रेप मां जॾहिं माण्हू ॿाहिरि निकिरे थो, देन द वर्ल्ड इज़ क्लियर, विजन इज़ क्लियर। सही। अच्छा, वरी हिते ई जेकॾहिं मूंखां ऑस्ट्रेलिया वारो दौरु अञा सम्झणु चाहियां त उतां जो जेको निज़ाम आहे, आम ज़िंदगी, उतां जी एजुकेशन, उनखे जेकॾहिं ॾिसूं ऐं अॼु जी हिन मुल्क खे ॾिसूं त केतिरो डिफरेंस आहे? मां अमेरिका बि वई आहियां, ऑस्ट्रेलिया वई आहियां, ॿियनि काफ़ी मुल्कनि में वई आहियां, पर स्पेशली इहे जेके मुल्क आहिनि, वेस्टर्न जेका वर्ल्ड आहे, मूंखे उते इहो महसूसु थियो त माना जेके ॾुख, टेंशन, समाजी या तकलीफ़ूं जेके आहिनि, शायदि सिर्फ़ु हिन ख़िते सां बिलोंग थियूं कनि, उहा शइ मूंखे उते नज़र कोन आई। डेफिनेटली हूंदियूं, पर इहा एॾी विज़िबल न हुई त माण्हू बिल्कुलु सिसकनि पिया या जीअण जो रस्तो कोन्हे, ऐं उहा शइ आहे। ऐं ज़ाहिर उते इंटरनेशनल स्टूडेंट्स जे लाइ तमामु बहितरीनु अपॉर्चुनिटी आहे, पूरी दुनिया जा उते स्टूडेंट्स अचनि था। ऐं ॿी ॻाल्हि, स्टूडेंट्स खे जेका सपोर्ट मिले थी, जेका मोरल सपोर्ट आहे, जेका टेक्निकल सपोर्ट आहे, जेका अकेडमिक सपोर्ट आहे, यानी हू तव्हांखे ॾेई थकी था, मतिलबु ॾेई कोन था थकनि, तव्हां वठी थकी था पओ, दे विल रीच यू आउट की ही छा थियो, हू छा थियो। अगरि हिकिड़ी मार्क बि तव्हांजी घटि आहे त माना उते वरी काउंसलिंग थींदी, वरी डिस्कशन थींदा त वाई इज़ दैट सो। ईअं न आहे हिते पाण वटि सिर्फ़ु ब्लेम स्टूडेंट ते लॻंदो आहे न, स्टूडेंट इज़ गुड फॉर नथिंग। सो आई थिंक दैट वॉज़ दैट इनकरेजिस, दैट ब्रिंग योर फुल पोटेंशियल आउट। जीअं हिकिड़ो हूंदो आहे न, कंहिं शइ खे नर्चर कजे, आई सॉ दैट हिते दिस डिस्कोर्स बिटवीन स्टूडेंट एंड पेरेंट्स, स्टूडेंट्स एंड अकेडमिक इंस्टीट्यूशन, स्टूडेंट एंड टीचर इज़ टोटली मिसिंग। पोइ हीउ जेको एॾो वॾो गैप आहे, मूंखे लॻे पियो त कॾहिं इहो फिल थी सघंदो ऐं थींदो त कॾहिं थींदो, केतिरो वक़्तु लॻंदो मूंखे, माना ईअं अंदाज़े ते पाण था ॻाल्हायूं, ज़ाहिर आहे कोई एक्चुअल त असां नथा ॿुधाए सघूं। मां सम्झां थी, पहिरीं त मां इहो सोचींदी हुअसि इहो फ्रस्ट्रेशन थींदी हुई त शायदि तमामु घणो टाइम लॻंदो, पर मां सम्झां थी हाणे उहा जेका तब्दीली त ज़ाहिर आहे अनअवॉइडेबल आहे, तब्दीली त ज़ाहिर थींदी रहे थी, मतिलबु हले पई।
पर जेका मेजर शइ उहा आहे त हाणे तब्दीली जी रफ़्तार तेज़ थींदी पई वञे ॾींहों ॾींहुं जेके चेंज एक्सपर्ट आहिनि उहे दुनिया में ॿुधाइनि था त आई डोंट रिमेंबर द एग्ज़ैक्ट फिगर बट इट्स 10,000% और समथिंग एवरी डे इट इज़ इंक्रीज़िंग ग्लोबली ज़ाहिर उते वधीक तेज़ हूंदी असां वटि उनखां थोरी घटि हूंदी बट सिंस नाउ जहिड़े तरीक़े सां वर्ल्ड इज़ कनेक्टेड अॼु जो जेको नौजवान आहे न हाणे अॻे असां वटि इंफॉर्मेशन जो सिर्फ़ु हिकिड़ो सोर्स हुयो उहो इहो हो असांजा अकेडमिक बुक या पोइ टीचर जेको चयो या पोइ पेरेंट जेको चयो उन खां ॿाहिरि असांजो इंफॉर्मेशन जो को सोर्स ई न हुयो अॼु जे शागिर्द वटि अॼु जे नौजवान वटि तमामु घणा सोर्स आहिनि तव्हां उनखे कुझु चवंदो ऐं कुझु चवंदसि दे नॉट गोइंग टू बिलीव हू वेंदा वेरीफाई कंदा दुनिया जे हर जहान खां ॾिसंदा त अच्छा हीउ हिते जेको नैरेटिव आहे उहो हीअं बिल्ड थियो फलाणी जॻह ते हीअं थियो त दे आर एबल टू कंपेयर त मां सम्झां थी इहा तब्दीली हले पई आई मीन दिस इज़ द एज वी आर एक्सपीरियंसिंग राइट नाउ सो इहा तकड़ी ईंदी हाणे अच्छा इन ते वरी मूंखे आकाश अंसारी साहब जे जुमिला यादि पियो अचनि हिते प्रोग्राम में ॿुधायो आहे त यूरोप जे कहिड़े कंट्री में ॿुधायूं तव्हां मुंहिंजो वञणु थियो मूं फेसबुक ते स्टेटस रखियो तव्हां हिते आयल आहियां कुझु सिंधी जेकॾहिं हिते आहे त मां हुन सां मिलणु ख़ुशी थिए 6-7 छोकिरा जन मूंसां राब्तो कयो हुननि मुंहिंजे लाइ डिनर अरेंज कयो मूंखे ख़बर पई त को कंदकोट जो को माना ट्रेलर मास्टर दर्जी जो पुटु हो को मिठी जो हो को ईअं सांगड़ मां हो मूं पुछो बाबा पोइ अवां हिते कीअं आया मुंहिंजो फैमिली बैकग्राउंड ते स्कॉलरशिप इंटरनेट लॻी पिया असां त अञा ताईं मां चवंदो दोस्तनि चिड़ाईंदो आहिनि त फेसबुक जो या इंटरनेट जो यूज़ था कयूं नाइस पिक ताईं पंहिंजी पब्लिसिटी ताईं बट केॾा मौक़ा आहिनि हुननि चयो त ईअं असीं स्कॉलरशिप ते हिते आया आहियूं भले को दर्जी जो पुटु आहे परचूंदो हलाए दुकान निठी त मैटर नथो करे पर अवां टैलेंटेड आहियो त दुनिया जा दर अव्हांजे लाइ खुलियल आहिनि यू नो दिस इज़ दी अपॉर्चुनिटी हाणे इवन फेसबुक आहे ठीकु आहे जेका बि टेक्नोलॉजी नई ईंदी आहे न उहा शुरू में आई मीन उन सां तव्हां स्ट्रगल कंदा आहियो काफ़ी यू डोंट नो हाउ टू यूज़ इट फेसबुक वॉज समथिंग जंहिं तव्हांखे एजेंसी ॾिनी जंहिं मूंखे एजेंसी ॾिनी जंहिं हिकु आम माण्हू जंहिंजी वॉइस जी कंहिंखे ख़बर कोन्हे नो बट ई नोज़ अबाउट इट तव्हां अॼु फेसबुक जे ज़माने खां पहिरीं केतिरनि औरतुनि जी आवाज़ ॿुधी हूंदी यू नो दे आर बिल्डिंग देयर नैरेटिव उहे जेके आम औरतूं घरनि में वेठियूं आहिनि आम स्टूडेंट्स आहिनि चाहे उहे पिक्चर्स रखनि या न रखनि बट देयर वॉइस इज़ कमिंग अदरवाइज़ इट वॉज नॉट अ सोर्स त उहा शइ हाणे आहिस्ता आहिस्ता ज़ाहिर मैच्योर थिए पई शुरू में जेका बि टेक्नोलॉजी ईंदी यू नो असां प्रिमिटिव सोसाइटी हुआसीं बेसिकली असां बराड़ी सां असांजो घणो वास्तो रहियो आहे त इट टेक्स टाइम बट यू नो फेसबुक आहे या ॿियो सोशल मीडिया आहे पाण जेकॾहिं ब्रेक वठूं त उनखां पोइ वरी उन ते ईंदासीं ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो असांजो हले पियो ऐं असांजा जेके नौजवान आहिनि उहे कीअं स्कॉलरशिप हासिलु करे दुनिया जे मुख़्तलिफ़ ख़ितनि में वञनि उते पढ़ी सघनि था उतां जे माहौल खे ॾिसी घणो कुझु सिखी सघनि था जो मौक़ा तमामु घणा आहिनि ऐं सोशल मीडिया उहे तमामु घणियूं असां लाइ आसानियूं पैदा करे छॾियूं पर इहो असां ते आहे त असां उन्हनि में फ़ाइदो केतिरो था वठूं उन ते पाण ॻाल्हाईंदासीं पर मुख़्तसिर ब्रेक खां पोइ जी नाज़िम ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे चऊं था भलीकार ऐं मैडम शबनम बलोच असां मौजूदु आहे उन्हनि सां असीं ॻाल्हायूं पिया अॼु जो सिंध जो बि शागिर्द आहे या हिन मुल्क जो या असांजो ख़ितो ऐं दुनिया अॼु किथे सी बीठा आहियूं ॿिया खोड़ मामला उन्हनि खां असीं सम्झण जी कोशिशि कंदासीं पाण ॻाल्हि ॿोल कयूं पिया त अव्हां जंहिं दौर में स्कॉलरशिप वरिती ज़ाहिर टीचर खां ख़बर पई हूंदी आहे कीअं अॼु त एतिरा मौक़ा आहिनि वाक़ई वरी त दुनिया जी दरी खुली पई आहे पर अव्हां उनखे अवेल कीअं था कयो फ़ाइदो कीअं था वठो त कीअं उन्हनि मां असांजा नौजवान जेके वेठा आहिनि हिते उहे दुनिया सां कनेक्ट बि थी सघनि था फ़ाइदो वठी सघनि था त हीउ जेको मीडियम आहे सोशल मीडिया जो केतिरो असांखे फ़ाइदेमंद थी सघे थो पॉज़िटिव जेकॾहिं यूज़ कयूं पॉज़िटिव यूज़ करियूं बेसिकली ज़ाहिर हर शइ जा ॿ साइड्स आहिनि का बि शइ जॾहिं ईजाद थींदी आहे उहो हाणे तव्हांजे वस में आहे त तव्हां उनखे यूज़ कीअं था करियो नो मैटर उहा डिबेट बि हाणे चेंज पई थी आफ्टर दी आर्टिफिशियल इंटेलिजेंस एंड ऑल दैट बट द थिंग इज़ की ज़ाहिर मां सम्झां थी अॼु जो नौजवान खे असांखां वधीक ख़बर आहे छो तव्हां जॾहिं स्कॉलरशिप ते वियुसि त मूंखे 2 या 3 स्कॉलरशिप जे बारे में ख़बर हुई हिकिड़ी ऑस्ट्रेलियन एड जी स्कॉलरशिप थींदी आहे ऐं ॿियूं 2 टे अमेरिका या जर्मनी या बर्तानिया जूं स्कॉलरशिप जिन जे बारे में ख़बर हुई जेके मशहूरु स्कॉलरशिप्स हुयूं त उनजो प्रोसेस आहे हीअं थींदो आहे पर हाणे मां सम्झां थी जेके मौक़ा शागिर्दनि खे ख़बर आहिनि दे आर मच मोर देन दैट बट द रीज़न इज़ उनमें 4-5 शयूं आहिनि जेके हिंडरिंग पॉइंट्स आहिनि जेके मां सम्झां थी जेके उन्हनि खे उन मां उहो फ़ाइदो वठणु नथियूं ॾियनि जेको हुजणु खपे हिकु त इन सॼे सिस्टम जे लाइ ज़ाहिर तव्हांजी जेका एक्सेस आहे इंटरनेट एक्सेस सेवा हुजणु तमामु ज़रूरी आहे छो त हर शइ ऑनलाइन आहे त ज़ाहिर बहिराड़ी जो जेको शागिर्द आहे उहो उते अची थोरो उनखे रंडक थिए थी ज़ाहिर शहर जो शागिर्द वधीक फ़ाइदो वठे थो डेफिनेटली त मां सम्झां थी
के जेके एकेडमिक इंस्टीट्यूशंस आहिनि उहे तमामु घणो किरदारु अदा करे सघनि थियूं। हिते तव्हां ॾिठो हूंदो कराची में जेके एलीट इंस्टीट्यूशंस आहिनि, जेके कॉलेज आहिनि, ए लेवल ओ लेवल कराइनि थियूं, उहे जीअं ॿार माना 11वीं क्लास में अचे थो तू उन्हनि खे डिफरेंट यूनिवर्सिटीज़ सां पूरी दुनिया में कनेक्ट करणु शुरू करे छॾींदा आहिनि। भई तव्हांजो ही एप्टीट्यूड आहे, तव्हांजा ही मार्क्स आहिनि, ही पसंदि जो सब्जेक्ट आहे, अगरि तव्हां मेडिकल में वञो था, दीज़ आर द टॉप यूनिवर्सिटीज़, ही रिक्वायरमेंट्स आहिनि, हिते हेतिरी स्कॉलरशिप मिलंदी, ही तव्हांखे करिणो पवंदो, उते काउंसलर्स वेठा आहिनि एंड ऑल दैट। वाई कांट अवर गवर्नमेंट इंस्टीट्यूशंस डू दैट? न त पोइ इहो क्लास सिस्टम त कॾहिं बि ख़तमु कोन थींदो। सो थिंग्स आर देयर, बट आई थिंक द गवर्नेंस नीड्स टू इम्प्रूव। त जेके पब्लिक इंस्टीट्यूशंस आहिनि उहो जेको शागिर्द आहे असांजो, तव्हां कॾहिं कॾहिं ॾिठो हूंदो फेसबुक ते पाण ॾिसंदा आहियूं, फलाणो जेको बहिराड़ी जो छोकिरो हो, उन माना ही कमाल करे छॾियो, चाहे उहो कंहिं सिंगिंग में हुजे, कंहिं इनोवेशन में हुजे, का अहिड़ी शइ हुजे, त असां हैरान थींदा आहियूं त अच्छा इहो कीअं करे सघियो। बट टैलेंट हैज़ नो बाउंड्रीज़, टैलेंट इज़ एवरीवेयर, बट द थिंग इज़ कि उनखे प्रमोट केरु करे। उहो पाण में डिस्करेज थी वेंदा आहिनि थोरो घणो करे, पोइ देयर इज़ नो प्रमोशन, त दे जस्ट आई थिंक मीडिया कैन ऑल्सो प्ले अ लॉट ऑफ रोल। अच्छा, इन सां इन खां थोरी मिले थी हटी करे, पर मूंखे हैरत थींदी आहे कॾहिं कॾहिं असां वटि मीडिया में त का अहिड़ी या फेसबुक ते का क्लिप ॾिसां थी, घोटकी जी फरज़ाना शर आहे, बाइक थी हलाए, खिपरे जी फलाणी छोकिरी, त मूंखे रियली हैरत, ख़ुशी त पंहिंजे हैरत थींदी आहे त अॼु जे दौर में दुनिया किथे वञी पहुती आहे, हाणे मरीख़ ते पिया वञनि, असां बाइक हलाइण ते एॾो ख़ुशि पिया थियूं। इन मां त अंदाज़ो लॻो त असां केतिरा डिप्राइव्ड आहियूं, यू नो, असांखे लॻे थो ख़ासि तौर ते असां औरतुनि जे लाइ बज़ाहिर असां कॾहिं कॾहिं सोचींदा आहियूं त माना एज़ ए इक्वल सिटीज़न ऑफ दिस कंट्री, कॉन्स्टिट्यूशन तव्हांखे पूरा हक़ ॾिना आहिनि, तव्हांजे फैमिली या तव्हांजो माशरो बि तव्हांखे पूरा हक़ ॾिए थो, पर देयर इज़ सर्टेन सेगमेंट जेको इहो नथो चाहे, पोइ हुनजा नाला पाण खणूं या न खणूं, पर वाई दिस इज़ हैपनिंग, वाई आर वी सो डिप्राइव्ड? मां ओतिरो ई इक्वल टैक्स पेयर आहियां, त वाई आई कांट वॉक फ्रीली ऑन द रोड इन माई ओन सिटी, जॾहिं की मां ऑस्ट्रेलिया में राति जो 12-1 बजे बि मां ट्रेन ते चढ़ी सघां थी, हिते मां छो नथी करे सघां? मूंखे 100 दफ़ा सोचणो पवंदो, अगरि ख़ुदा न ख़ासा कुझु बि को मिसहैप थिए थो, देन आई एम टू ब्लेम, माना उहो इल्ज़ाम मूं ते, बिकॉज़ आई एम बैड, मूं ईअं कयो ई छो, तंहिंजे करे ईअं थियो। हा, मां सोचो आई एम टू ब्लेम। पर ही जेके तव्हां छोकिरियूं ॿुधायो पिया नी फरज़ाना शहर जो, तव्हां ॾिसो माना हिननि, मां सम्झां थी उते बहिराड़ी में इहे शयूं शायदि असांखां वधीक तेज़ी सां थियनि पियूं, जेको पहिरीं टेबू सम्झंदा हुआसीं। अर्बन जेका क्लास आहिनि उहे ॾींहों ॾींहुं मां ॾिसंदी आहियां अक्सर, त दे आर बिकमिंग मोर नैरो माइंडेड। सही। अच्छा, पोइ जेकॾहिं अव्हां खां सम्झणु चाहियूं, जेका शबनम बलोच हींअर असां सां वेही ॻाल्हाए थी, जेका दुनिया जा मुख़्तलिफ़ मुल्क ख़िता घुमी आई आहे, उते कमु करे आई आहे, ऐं उहा छोकिरी जेका पहिरियां सांगड़ जे हिकिड़ी स्कूल में वेंदे हुनखे अजीब पियो लॻो, त इहा उहा में तब्दीली कीअं आई, किताबनि जे थ्रू, कंहिंजे उस्ताद जी रहनुमाई सां, इहा एॾी तब्दीली कीअं आई? बिल्कुलु तव्हां सही था चओ, माना को अहिड़ो दौर हो जो मुंहिंजे टीचर्स बि स्कूल में डिक्लेयर करे छॾियो हो त आई एम गुड फॉर नथिंग, ऐं आई कैन नॉट स्पीक, ऐं मां आर्टिकुलेटेड न आहियां, मां कुझु बि न आहियां, एंड देन आई स्टार्टेड बिलीविंग इट, यू नो, समटाइम्स इहो हूंदो आहे त रीइंफोर्स, हा, फील करायो वेंदो आहे, त आई मीन पंहिंजो जेको रीइंफोर्समेंट मैकेनिज़म आहे हिन क़िस्म जो, ॾाढो ज़ालिम आहे, यू नो, पोइ दोस्त बि तव्हांखे चवणु शुरू कंदा आहिनि, ऐं उन वक़्त ताईं मूंखे को एतमाद न हुयो, आई डिड नॉट हैव एनी फ्रेंड इवन, छो त मूं जीअं तव्हां अॻे चयो न, मूंखे फैंसी वैंसी क़िस्म जूं ॻाल्हियूं करण ई कोन ईंदियूं, आई वाज़ लाइक वेरी स्ट्रेट फॉरवर्ड। पर देन आहिस्ता आहिस्ता जीअं तव्हां ॿुधायो, पोइ मां यूनिवर्सिटी आयसि, मां ॿाहिरि वियसि, मूंखे रीडिंग जी आदत शुरू खां वठी हुई, नंढे हूंदे खां, यानी मूंखे अगरि उन दौर में ख़र्ची सफ़ा थोरी मिलंदी, 5 रुपया 10 रुपया, त मां ओॾी महिल डोड़ पाईंदी हुअसि, पर इहे शहर में हिकिड़ो किताबनि जो दुकानु हो, जेतिरा बि मिलंदा वठी वेंदी हुअसि, पोइ ॾींहुं राति उहे ई पिए पढ़ंदी हुअसि, पोइ उन मुंहिंजे लाइ जीअं चइजे कि नई दुनिया खोली, ऐं पोइ ग्रेजुअली मूं किताब अहिड़ा पढ़णु शुरू कया जेके क्रिटिकल थिंकिंग तव्हांजी प्रमोट कनि, जेका हिकिड़ी नई दुनिया खोलनि, एल्विन टॉफलर आहे, या यू नो अहिड़े क़िस्म जा, नॉमी क्लेम आहे, अहिड़े क़िस्म जा बुक्स, आई स्टार्टेड रीडिंग इंग्लिश बुक्स, त उन मुंहिंजे लाइ बिल्कुलु नवां नैरेटिव आंदा, देन आई स्टार्टेड बिलीविंग कि ओके दिस कैन ऑल्सो हैपन। ऐं ॿी जेका ॻाल्हि हुई त असांखे जेको असांजी एजुकेशन सिस्टम, इंस्टीट्यूशन में सभु अची थियूं वञनि, सोशल एंड फैमिली एंड एवरीबडी, दे स्टार्टेड, माना उन्हनि असांजे अंदरि में फियर ॾाढो इनकलकेट कयो, ॿाहिरि वेंदो त अलाए छा थी वेंदो, ट्रस्ट कंदो कंहिं ते त अलाए छा थी वेंदो, इफ यू डू दिस समथिंग बैड विल हैपन इवेंचुअली, यू नो, एंड वी स्टार्टेड बिलीविंग कि छा, जीअं मां अक्सर पंहिंजे कलीग्स खे चवंदी आहियां, मुंहिंजो मर्द ऐं औरत जॾहिं खां ही दुनिया सिविलाइज़ेशन ठही आहे, दे आर लिविंग टुगेदर, बट वी स्टिल वी डोंट ट्रस्ट ईच अदर, यू नो, देयर इज़ समथिंग वी डोंट नो हाउ टू को एग्ज़िस्ट, असांखे इहो असांखे नाहे सेखारे वियो, त उहो जेको फियर हो न, आई स्टार्टेड फाइटिंग, एक्सपोज़िंग माई सेल्फ टू दैट फियर, कि जंहिं शइ खां मूंखे ख़ौफ़ आहे, मिसाल तौरु पब्लिक स्पीकिंग आहे, कि यू नो,
I started doing it. भले छा थींदो वध मां वध why am I afraid of mistakes भला ग़लतियूं कंदासीं त छा थींदो इहो मां जॾहिं ऑस्ट्रेलिया में वियसि उते मूं इहो सिखियो त ग़लती करणु असांजो राइट आहे I never thought like that like as a human being of course ग़लती त असांजो राइट आहे we cannot be perfect at all त उहो जेको रीडिंग जेके हैबिट्स हुयूं ऐं डिफरेंट काइंड ऑफ बुक्स I started reading that helped me a lot. ऐं जेकॾहिं इहा ई ॻाल्हि जेका मां कयो पिया केॾी ज़बरदस्त आहे त असां मंझां शायदि 50% खां बि अबो माण्हू अहिड़ा आहिनि जेके सिर्फ़ु इन हिकिड़े जुमिले त माण्हू छा चवंदा इहो जेको फियर असांजे दिमाग़ में वेठल आहे या विहारियो वियो आहे उनजे करे इलाही केतिरा टैलेंटेड माण्हू बि आहिनि जेके अॻिते न वधी सघिया त यार माण्हू अलाए छा चवंदा वेरी सिंपल जेकॾहिं इनखे छॾियूं त असीं छा कुझु करे सघूं था एक्ज़ैक्टली यू नो दिस इज़ अ वेरी सिंपल सेंटेंस बट इट इज़ अ बिग इम्प्लिकेशन तमामु वॾो इहो असांजी ज़िंदगी ते जो असरु आहे उन रीज़न मां तव्हांखे ॿुधायां छो ॾिसो दुनिया में 7 to 9 बिलियन माण्हू आहिनि तव्हां ऐं पाण हमेशह इहो चाहींदा आहियूं असांखे सेखारियो बि इहो वियो आहे त जेको सोशल सिस्टम आहे यू हैव टू फिट इन दैट ऐं तव्हांजी सॼी ज़िंदगी में गुज़री थी वञे अच्छा नसीर जेको जो इमेज ज़हन में जेको आहे त हिकिड़ी इंटेलेक्चुअल या हिकिड़ी इंटेलिजेंट या हिकिड़ी सुठी छोकिरी या छोकिरो ईअं हूंदो त आई ट्राई टू फिट इन दैट मां पंहिंजी ओरिजिनलिटी लूज़ करे छॾी समबडी एल्स इज़ डूइंग दिस वरी मां उन में फिट करण जी कोशिशि कई अल्टीमेटली आई हैव प्रोड्यूस सो मेनी डुप्लीकेशन्स ऑफ मी बट दिस इज़ नॉट रियल ऐं सभिनी खां इम्पॉर्टेंट जेका ॻाल्हि आहे न एक्सेप्ट योर सेल्फ द वे यू आर don't go for like somebody else should accept you ऐं तव्हांजी सेल्फ वर्थ इन में कोन्हे त कंहिंजे फ्रेमवर्क ते तव्हां पूरो उतरो त दिस इज़ समथिंग वी नीड टू टीच अवर स्टूडेंट्स कॾहिं बि शायदि दुनिया खे मां मुतमिन करे ई न पॉसिबल कोन्हे इन जे करे तव्हांखे माण्हू डिक्टेट करण खां बहितर आहे पंहिंजो रस्तो पाण ठाहियो लतीफ़ साईं जो बि हिकिड़ो शेर इन सां ई मूंखे सॼो यादि कोन्हे त लोक वहे लहवारो तूं ऊचो वहो भार लोक हिन पासे पियो वञे मज़ो तॾहिं तव्हां ही पंहिंजो गसी अलॻि ठाहियो यू सी शाह लतीफ़ खे पाण चवंदा आहियूं पर दिस इज़ द मैसेज यू नो दीज़ आर द थिंग्स वी नीड टू अंडरस्टैंड कि जेको जीअं मैज़लो जो तव्हां ॾिठो हूंदो जेको ट्रायंगल आहे त यू नो वी आर स्टिल एट द वेरी वेरी बेसिक थिंग जेको टॉप आहे जेको ट्रायंगल आहे कि तव्हां उते पहुचो सेल्फ एक्चुअलाइज़ेशन तव्हां करियो उहो रस्तो असांखे वठिणो बि पवंदो ॿियनि खे इनकरेज करिणो पवंदो try to encourage people to be original जेके तव्हांजे आसपास आहिनि don't judge them all the time you know कि इहो लॻे त अगरि मां वात खोलींदमि ऐं ॻाल्हाईंदमि त अलाए माण्हू छा सोचींदा you know it's okay to be to do mistakes ऐं जन माण्हू इन शइ खे पुठी ॾिनी उहे ई दुनिया में कामयाबु थिया उन्हनि ई नालो ठाहियो गिलेलो खां वठी या जेके बि ॾिसो अरस्तु हुजे या जेके बि उन दौर में जेके कम में लॻल हुया बस they were not thinking कि अच्छा असांखे पंहिंजो कुझु करणो ऐं उहे माण्हू आहिनि जिन खे शायदि पंहिंजे दौर में एॾो एक्नॉलेज न बि कयो वियो हूंदो हज़ारनि सालनि खां पोइ 100 सालनि खां पोइ they got acknowledgement right बिल्कुलु हाणे जेकॾहिं अचूं त माना उहा ई स्कूल वारो बि थी वियो स्कॉलरशिप बि वठो त दुनिया जे मुख़्तलिफ़ खितनि ऐं उहे ॾाढा जेके माना चवंदा आहिनि डेंजरस इलाइक़ा उन्हनि में वञी जेको कमु करण जो एक्सपीरियंस रहियो लाइक माना यमन हुजे सूडान हुजे या ॿिया अहिड़ा के ख़िता जिते मां कमु कयो हुजे उतां जेके यादगार वाक़िया जॾहिं केतिरो मूंखे उत्साह मिलियो या उते मूंखे ख़ौफ़ मिलियो कहिड़ी सूरत हाल मां उते ॾिठी That was an amazing experience, let me tell you, because मूं जॾहिं पंहिंजो कैरियर स्टार्ट कयो started with development sector most of the time. ऐं उन में हिकिड़ो फ़ाइदो इहो हूंदो आहे त यू भले तव्हां उनखे ख़राबु चओ या सुठो चओ पर तव्हां कमु करण जो मौक़ो ॾाढो मिलंदो आहे देन इट इज़ अप टू यू कि तव्हां उन में छा सिखी ऐं केतिरो अॻिते वञो था पंहिंजे हॉरिज़ॉन खे केतिरो ब्रॉड था करियो जॾहिं मां पाकिस्तान में काफ़ी अर्सो कमु कयो ऐं पाकिस्तान में तव्हांखे यादि आहे जेको ज़िलज़िलो आयो हो 2005 में उनखां पोइ 2010, 11, 12 जा जेके फ्लड्स आया हुआ उनमें मां एमरजेंसी रिस्पॉन्स जो कमु काफ़ी कयो हुयो उतां मूंखे देन आई स्टार्टेड वर्किंग इन द एमरजेंसी एंड क्राइसिस एंड ऑल दैट त मूंखे नेचुरल डिज़ास्टर्स हिन में काफ़ी कमु करण जो मौक़ो मिलियो बट छो त हुनजा ॿ क़िस्म हूंदा आहिनि हिकिड़ो जेका कॉन्फ्लिक्ट वारी सिचुएशन आहे जंहिंमें वार ज़ोन्स आहिनि जंहिंमें मैन मेड डिज़ास्टर्स जंहिंखे पाण चवंदा आहियूं सो आई वांटेड टू गो देयर त अगेन जीअं मूं तव्हांखे पहिरीं चयो न आई ऑलवेज़ वांटेड टू फाइट विद माई फियर हाणे इहो मुंहिंजो फियर हुयो त ज़ाहिर अच्छा यमन में त रोज़ बम था किरनि टीवी इहो ॾेखारे पियो साउथ सुडान में शदीद क़िस्म जी सिविल वार पई हले ऐं उते त जेनोसाइड लॻो पियो आहे ऐं पीपल आर किल्ड जेके तव्हां उते न्यूज़ ॾिसो ऐं ह्यूमेनिटेरियन वर्कर जे लाइ साउथ सुडान इज़ डिक्लेयर वन ऑफ द डेंजरस जिते सभिनी खां वधीक किडनैपिंग थिए थी अगवा थिए थो क़तल थियनि था एंड लॉट ऑफ अदर मिसहैप्स सो हाउ कम आई गो देयर सो दीज़ आर मोस्ट डेंजरस माना ॿिया बि आहिनि पर इहे बि उन कैटेगरी में अचनि था मूंखे ऑफर आई जंहिं इदारे मां हिते पाकिस्तान में कमु कंदी हुअसि दे वांटेड टू सेंड मी समवेयर जेको तमामु ॾुखे में ॾुखियो इलाइक़ो हो दे हैड ट्रस्ट इन मी कि इन ॾुखे इलाइक़े में वी नो दैट यू कैन मैनेज छो त मूं उन्हनि सां कमु कयो दे न्यू मी एंड मूंखे टाइम लॻो थोरो सोचण में पर मुंहिंजो इहो आहे नज़रियो त पछताइण खां बहितर आहे चांस खणिजे
फेल्यूर मां सिखजे, ईअं न चइजे जो मां सॼी ज़िंदगी पोइ चवां थी मूंखे हिकिड़ी अपॉर्चुनिटी मिली, मूं करणु चाही पई पर मां करे न सघियसि, त द होल लाइफ आई वुड हैव बीन टेलिंग द सेम स्टोरी। ऐं ज़ाहिर यमन जो नालो ॿुधी त मुंहिंजो ख़ानदान वारा, मुंहिंजे घर वारा सभु के ॿी का तोखे जॻह कोन थी मिले जॉब करण लाइ, वाई आर यू गोइंग देयर। ऐं यमन में बि उन एरिया में जिते एक्टिव वार हलंदड़ हुई, जीअं हुदैदा आहे, जीअं ताइज़ आहे, जेको न जेके चवंदा आहिनि वार फ्रंट्स आहिनि, यू नो, आई वेंट देयर। ऐं इट वॉज़ वेरी शॉकिंग जॾहिं मां सना जे एयरपोर्ट ते फस्ट टाइम रखियसि त एवरी तरफ़ हर शइ टुटल फुटल हुई, छो त एयरपोर्ट ते हमला थियल हुआ, त जहाज़ जेके आहिनि से सड़िया पिया हुआ। ऐं असांजी लैंड करण खां 10 मिनट पहिरीं हुते एयर स्ट्राइक थियो हुयो, ऐं असां उनखां पहिरीं माना हुन मिटी विटी विझी रनवे खे ॿीहर ठीकु कयो। सो इट वॉज़ वेरी शॉकिंग। हिते पाण वटि कहिड़ा बि हालात आहिनि पर असां वार ज़ोन में न आहियूं, इट्स नॉट अ वार। उते वञी मां इहो सिखियो त वार ज़ोन में रहणु केॾो ॾुखियो हूंदो आहे, वी आर सो ब्लेस्ड। पर उते मां जॾहिं वियसि त मां हितां मुंहिंजो हाणे हुते वार ज़ोन आहे, ज़ाहिर जंग पई हले केतिरनि सालनि खां, people have nothing to eat and nothing to say। मूं सम्झो माण्हू त रुॻो हर वक़्तु ॾुखोयल हूंदा, रोईंदा हूंदा, सभु कुझु कंदा हूंदा। त हितां मां पंहिंजा जेके सभिनी खां पुराणा कपिड़ा एंड यू नो ऑल दैट स्टफ आई टुक, के भई अहिड़ी जंग वारे ज़ोन में यू डोंट लुक टू नीड टू लुक गुड। पर जॾहिं मां उते वियसि उते माण्हुनि खे मां ॾिठो, दे वर हैप्पी, दे वर ईटिंग, दे वर ड्रेसिंग, ऐं माना उन्हनि हिमत ॾिसी, उन्हनि जी लाइफ खे ॾिसी, इट वॉज़ सो अमेज़िंग। मां हैरान थी वियसि। ऐं जॾहिं मां वरी साउथ सुडान में वियसि, उते मोस्टली माण्हू कैंप्स में रहनि था, छो त उते सिविल वार आहिनि। अगरि तव्हां पंहिंजे घर खां ॿाहिरि था निकिरो, somebody will kill you। त उते 5-6 सालनि खां जेको UN पीस मिशन हूंदा आहिनि, उन्हनि वॾा कैंप्स ठहियल हूंदा आहिनि, उते रहियल आहिनि माण्हू, उन्हनि खे खाधो पीतो उते ई मिलंदो आहे। ऐं एग्रीकल्चर जेका एक्टिविटी कोन थी सघंदी आहे, बिकॉज़ वंस यू गो आउट यू आर बाउंड टू किल। त उते मां कैंप्स में माण्हुनि खे ॾिठो, 25 साल कुझु माण्हुनि खे थिया हुआ, छो त साउथ सुडान त हाणे ठहियो, तंहिंखां पहिरीं सुडान ऐं साउथ सुडान जे विच में वार हुई, तव्हांखे ख़बर आहे डार्फोर वारी एंड ऑल दैट। ऐं प्लस में पोइ उते जेका इंटरनेशनल कम्युनिटी, एवरीबॉडी वॉज़ वर्किंग। मुंहिंजी पंहिंजी मां उते सीनियर पोजीशन ते हुअसि, मां डिप्टी कंट्री डायरेक्टर हुयो साउथ सुडान में, ऑक्सफैम में। मुंहिंजी टीम में कोई 14 नेशनलिटीज़ जा माण्हू हुया, 300+ टीम हुई। त उन्हनि सभिनी नेशनलिटीज़ सां कमु करण खां पोइ हिकिड़ी जेका ॿी शइ मूं जेका सिखी न, जेको ह्यूमन टू ह्यूमन रिलेशनशिप आहे, दैट इज़ देयर। ईअं न आहे त कंहिं ॿिए इलाइक़े जो माण्हू हूंदो त उनमें ह्यूमैनिटी डिफरेंट हूंदी, एज़ अ ह्यूमन टू ह्यूमन यू आर सेम। ऐं ॿी ॻाल्हि त ख़ुदि खे अंडरमाइन न करियो कॾहिं बि, यू नो समबडी मे बी इज़ कमिंग फ्रॉम अ वेरी डेवलप्ड part of the world, so he or she is genius or more intelligent or more capable than you। इहा मूं शइ सिखी, no you can also perform, so that developed my confidence as well। अच्छा ज़बरदस्त। अच्छा जेकर हाणे अचे त तव्हां जेको सिंध में कमु कयो पिया, जंहिं इदारे सां गॾु कमु कयो पिया, सिंध जे ॻोठाणी तरक़ी जे हवाले सां, उहो छा प्रोजेक्ट आहे, छा हुन जा मोल मता आहिनि, या कीअं कमु पिया कयो? मां सम्झां थी तमामु बहितरीनु प्रोजेक्ट आहे। इंटरनेशनल ट्रेड सेंटर ITC जे नाले सां हिकिड़ो इदारो आहे, या जॉइंट एजेंसी आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गेनाइज़ेशन ऐं यूनाइटेड नेशन जी। ऐं ITC माना वर्ल्ड नोन आहे टू डेवलप SMEs, स्मॉल एंड मीडियम एंटरप्राइज़। ऐं पाकिस्तान में तव्हांखे ख़बर आहे सारी गवर्नमेंट सेक्टर तव्हांखे फुल एम्प्लॉयमेंट नथो करे सघे, बिलियंस ऑफ पीपल, इट्स नॉट पॉसिबल। त इन करे सिंध में असां इहो कमु करियूं पिया, जेके स्मॉल एंड मीडियम एंटरप्राइज़ आहिनि उनखे डेवलप करणु, पर रूरल जेके उन में आहिनि, यानी नॉट अर्बन वन। ऐं रूरल में ज़ाहिर तव्हांखे एग्रीकल्चर ऐं लाइव स्टॉक में वधीक था मिलनि, त उन सेक्टर खे असीं डेवलपमेंट करण जे लाइ पॉलिसी वर्क, जंहिंमें ग्रांट्स आहिनि, एक्सेस टू फाइनेंस आहे, ट्रेनिंग्स आहिनि, कनेक्टिंग टू मार्केट्स आहिनि, मार्केट जी कैपेसिटी बिल्डिंग आहे, फार्मर्स जी कैपेसिटी बिल्डिंग आहे, गुड agricultural practices and so there's a lot of stuff which is going on। So I hope this is going to पूरे सूबे जे लाइ कुझु डिस्ट्रिक्ट्स लाइ इहो प्रोजेक्ट जेको आहे, हे बेसिकली ज़ाहिर जेको तव्हां अगरि पॉलिसी कंपोनेंट खे खणो त उहो त ऑफकोर्स पूरे सूबे जे लाइ। मिसाल तौरु अगरि तव्हां असां हींअर कमु पिया करियूं ई-कॉमर्स स्ट्रैटेजी ते, या SME स्ट्रैटेजी ते, या ईज़ ऑफ डूइंग बिज़नेस, उहो त ज़ाहिर पूरे सूबे जे लाइ आहे। पर बाक़ी जेको ॿियो कमु आहे जंहिंमें ग्रांट्स आहिनि या जंहिंमें ट्रेनिंग्स वग़ैरह आहिनि, उहे असां सिंध जे 12 ज़िलनि ते फोकस पिया करियूं। सही। सो प्रोग्राम खां पहिरियों ई चयो त मूंखां केरु पैगाम वठंदो त मूंखे ॾाढो अजीब लॻंदो पैगाम, पर गाइड त करे सघो था। मां पंहिंजे तजुर्बे जे बुनियाद ते जेके बि सिंध जूं नियाणियूं या नौजवान मूंखे ॾिसनि पिया त डेवलपमेंट सेक्टर जेको आहे उन में केतिरो पोटेंशियल आहे, हू जेकॾहिं ही जॉइन कनि त पाकिस्तान दुनिया में केतिरा मौक़ा आहिनि जिन खे हू अवेल करे सघनि था, या पंहिंजी फील्ड में जेकॾहिं हू चाहिनि अवां वांगुरु अॻिते वधनि त उन्हनि खे छा करणु खपे। इते पाण प्रोग्राम वाइंड अप कंदासीं, ख़बर न पई न मूंखे। सो ॻाल्हियूं त खोड़ हुयूं, पर असांजो मुख़्तसर थैंक यू वेरी मच। ऑफ कोर्स देयर सो मेनी थिंग्स एंड द थिंग इज कि सारे सभिनी खां ॾुखियो कमु इहो हूंदो कंहिंखे पैगाम ॾियणु। आई मीन आई डोंट कंसीडर कि आई एम समबडी बिग विच इज़ गिविंग अ मैसेज टू समबडी के तजुर्बे जे बुनियाद ते मां इहो ई कंदी आहियां त इट्स नॉट ओनली डेवलपमेंट सेक्टर, तव्हां जंहिं बि शोबे में हुजो, मेक इट योर पैशन। ऐं उन में
कंट्रीब्यूट करण जे लाइ ज़रूरी आहे त उन कम सां तव्हांखे इश्क हुजे। अॼुकल्ह जे दौर में यकीन करियो अपॉर्चुनिटीज़ एतिरियूं घणियूं आहिनि जो तव्हां ॾिसी ॾिसी सम्झी थकी पवंदो पर उहे ख़तमु कोन थींदियूं। ऐं पंहिंजे नाकामियुनि जे लाइ ॿिए कंहिंखे ब्लेम न करियो कि हीअं थियो या हीअ हालात हुया या फलाणे माण्हू नेगेटिव हुयो तंहिंजे करे मां न करे सघियसि, पर उनखे ई पंहिंजी स्ट्रेंथ ठाहियो कि उनखे चैलेंज सम्झो, तॾहिं तव्हां अॻियां वधी सघो था। अहिड़ा खोड़ सारा मिसाल आहिनि, उन में ट्रू एम्पावरमेंट बि आहे। यू फील सो empowered. So trust, believe in yourself. There are plenty of opportunities. Don't blame anybody else. Just trust in yourself. ऐं जेको हाणे ज़ाहिर टाइम त पूरो थियो पर उते ई वञी ॻाल्हि एॾा मौक़ा आहिनि तव्हां चओ पिया त मूंखे लातादाद आहिनि वाक़ई आहिनि, पर तंहिंजे पोइ जेके असांजा माण्हू आहिनि असांजा नौजवान आहिनि उनखां मुंहिंजी हिकिड़ी पर्सनल शिकायत आहे, मे बी आऊं ग़लति हुजां, हू जेको असां अॼु बि ज़हन ठाहियूं था त मूंखे सरकारी नौकिरी वठणी आहे, कंहिं MLA MPA सरदार भोतार जा पेर पकड़बा उन बंगलनि ते नौकिरियूं ॾिबियूं त मूंखे सरकारी नौकिरी मिले, इन असांखे केतिरो लॉस ॾिनो आहे सम्झो था? असांखे तमामु घणो लॉस ॾिनो आहे। हिकिड़ी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, अगरि तव्हां नए नैरेटिव में वञो, मां उन ते नाहे ॻाल्हायो, अगरि तव्हां फ्यूचर ऑफ वर्क खे ॾिसो कि सरकारी नौकिरियूं वोकिरियूं, दिस इज़ going to be look, you know, there's an end of that history. You माना ख़तम थी वेंदो सभु कुझु। सरकार एम्प्लॉयमेंट ॾींदी कोन, थोरी घणी रेगुलेशन जो उनजो कमु हूंदो। तंहिंजे करे तव्हां माना अॼुकल्ह जो जेको दौर आहे न उहो स्किल बेस्ड आहे। तव्हां वटि स्किल हुजनि पोइ तव्हां किथे बि एम्प्लॉय थी सघो था, तव्हां पंहिंजे पाण खे ख़ुदि एम्प्लॉय करे सघो था। योर स्किल इज़ योर एम्प्लॉयमेंट। इट्स नॉट दैट यू नो यू आर डूइंग MA and BA and यू आर वेटिंग फॉर एजिस कि गवर्नमेंट मां कोई ईंदो ऐं मूंखे नौकिरी खणी ॾींदो। ऐं अगरि हिकु दफ़ा नौकिरी मिली वई त अॻे जो इहो दौर हूंदो त अगरि तव्हांखे 18 सालनि या 20 सालनि जी उमिरि में नौकिरी मिली त 60 सालनि जी उमिरि में ऑफिस मां निकिरंदा हुआ। इहो दौर हाणे नाहे ऐं नई फ्यूचर उहो आहे। फ्यूचर इज़ टोटली डिफरेंट। सही, थैंक यू सो मच मैडम शबनम। शबनम टाइम ॾिनो। ऐं नाज़िन ॻाल्हि इहा ई त शहदादपुर असां गॾु हिकिड़ो नंढिड़ो ॻोठु दादलगारी आई थिंक अलाह उतां खां हली जेका यमन ॾखण सूडान ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में जेकॾहिं उहा छोकिरी न्याणी जेका स्कूल शहर जे स्कूल में वेंदे घबराईंदी हुजे त उन्हनि खे कीअं फेस करे सघंदसि, उहा जेकॾहिं एतिरो कुझु करे सघे थी त अव्हां छा नथा करे सघो। पंहिंजे पाण खे ॾिसो, पंहिंजो पाण सुञाण जीअं चवंदा आहिनि, अंदरि में पंहिंजे में माण्हू जाती पाए ॾिसे त छा कुझु करे सघां थो। ऐं उहो ई जुमिलो जेको ज़बरदस्त मैडम बि चयो त माण्हू छा चवंदा, जेसिताईं असां इन खोल खां ॿाहिरि न निकिरंदासीं त शायदि असीं दुनिया में कुझु बि न करे सघंदासीं। ऐं हिकिड़ी ॻाल्हि यादि रखियो त ज़िंदगी हिकिड़ो दफ़ो मिली आहे, पाण वरी हिन दुनिया में कॾहिं बि कोन ईंदासीं। सो इन करे हर पल खे इंजॉय कयो ऐं माण्हुनि जी परवाह छॾे ॾियो। जेकॾहिं मूंखे लॻे थो ऐं हीअ करे सघां थो त येस वी कैन, इहो हिकिड़ो वॾो जुमिलो आहे माण्हू खे जेको उत्साह पैदा करे थो। सो उन ते अमल कयो। हीअ दुनिया तव्हांजे लाइ वाक़ई दुनिया जी दरी खुली पई आहे, उनखे उनजा जेके मौक़ा आहिनि उहे अवेल कयो। त हीअ कुझु बि कोन्हे, अॼु जे दौर में का अहिड़ी वॾी साइंस कोन्हे जो अव्हां हारी जा पुटु आहियो, मैटर नथो करे, टैक्सी ड्राइवर जा पुटु आहियो, लंडन जो मेयर लॻो पियो आहे, त अव्हां सभु कुझु करे सघो था, पर पंहिंजे पाण ते जेसिताईं भरोसो न आहे त कुझु बि न करे सघंदा। अॼु जे प्रोग्राम मां असांखे ॾींदा इजाज़त। इंशाअल्लाह वरी नेक्स्ट वीक अव्हां सां हिन प्रोग्राम में हयाती रही मुलाक़ात कबी। असांखे ॾींदा इजाज़त।